बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। पाणी जल जलालहू, पाणी जान जमाल, पाणी सूरत पिरीअ जी, पाणी हुस्न कमाल, पाणी पीर मुरीद थिए, पाणी पाण ख़याल, सभु सभोई हाल मंझाई मालूम थिए। अस्सलामु अलैकुम मुंहिंजा तमामु नाज़रीन, उम्मीद करियां थी तव्हां सभु बिल्कुलु ठीकु हूंदव। खोड़ सारी दुआऊं अवां सभिनीनि जे लाइ, नेक तमन्नाऊं अवां सभिनीनि जे लाइ। सुबुह सुबुह जो सलाम अवांखे क़बूल पवे सुबुह मेहरान जी हिन स्क्रीन तां, हिन मंच तां। ऐं हर ॾींहुं जीअं ॾींहुं ख़ूबसूरत प्रोग्राम खणी अवां जे अॻियां असीं हाज़िर थिया आहियूं। पहिरियों थोरो प्रोग्राम जे हवाले सां ॿुधाइणु चाहींदमि ऐं पोइ वरी बाद में टॉपिक्स मां अनाउंस कंदमि त अॼु कहिड़े टॉपिक ते ऐं कहिड़ो सब टॉपिक आहे जंहिं ते पाण पंहिंजो प्रोग्राम कंडक्ट करे रहिया आहियूं ऐं हिन स्क्रीन जे ज़रिए अवां ताईं पहुचाए रहिया आहियूं। मां उमेद करियां थी त अवां सभिनीनि जी मॉर्निंग ॾाढे सुठे तरीक़े सां स्टार्ट थी चुकी हूंदी ऐं मौसम सर्द आहे, मौसम सुठी आहे, ज़बरदस्त मौसम आहे। ऐं पाण ॿुधंदा आया आहियूं त असां वटि क्लाइमेट चेंज हिकिड़ो वॾो टॉपिक आहे ऐं पोइ वरी मौसम जी तब्दीली जी जॾहिं पाण ॻाल्हि कंदा आहियूं ऐं वरी पाण पंहिंजनि इलाइक़नि जी ॻाल्हि कंदा आहियूं त असांखे इहा जेका सियारे जी मुंदि हूंदी आहे इहा घटि नसीबु थींदी आहे। ऐं हीअ जेके ॾींहं हूंदा आहिनि हिन में पाण तमामु घणियूं एक्टिविटीज़ ॾिसंदा आहियूं, फंक्शन्स, मेला, हर तरफ़ असांखे रौनकूं ऐं रंग नज़र अची रहिया हूंदा आहिनि। त उन ई हवाले सां जेकॾहिं थोरो ॾिसिजे त अव्हीं बि पंहिंजे पंहिंजे उन स्केड्यूल खां हटी करे डिफरेंट अवां जूं एक्टिविटीज़ बि हूंदियूं ऐं अव्हीं जेको आहे सो हिन टाइम खे, हिननि ॾींहंनि खे सुठे तरीक़े सां इंजॉय बि करे रहिया हूंदव। असांजूं तमामु अदियूं हिन वक़्तु जेको आहे सो ॿारनि खे स्कूल मोकिले सुकून सां हाणे थी सघे थो वेठियूं हुजनि, न त घर में औरतूं जेको आहे सो कमुकार ऐं माना हीअ जेको टाइम हूंदो आहे न त सभु जेको आहे सो मसरूफ़ हूंदियूं आहिनि। ऐं असां छोकिरियुनि जी ॻाल्हि कयूं, माना असां छोकिरियूं या औरतूं हिकिड़ो डिस्कशन मां ॿुधां पई त उन में जेको आहे न थेरेपिस्ट मौजूदु हुया, ॿ डॉक्टर्स हुयूं, लेडी डॉक्टर्स ऐं हिकु फीमेल डॉक्टर हुयो। त उन्हनि हिकिड़ी ॻाल्हि ॾाढी सुठी कई, इहो पूरो प्रोग्राम मां ॾिठुमि पे पंहिंजे बाबा सां वेठी हुयमि त उन्हनि चयो त औरतूं या छोकिरियूं जॾहिं घर में कमु कंदियूं आहिनि न त पोइ चाहींदियूं आहिनि त A to Z असां माना जेको आहे सो हर शइ खे जेको आहे सो पूरो प्रॉपर टाइम ॾेई परफेक्ट तरीक़े सां सभु कमु करे पोइ वरी जेको आहे सो वञी रेस्ट कयूं। पर अॼुकल्ह जे टाइम में पाण वटि जीअं त पाण ॾिसूं था त असां वटि प्योर खाधा कोन आहिनि, खाधो पीतो असां वटि जेको आहे उहो पाण फास्ट फूड बि हूंदो आहे, थोरो कुझु खाई छॾियो, माना प्रॉपर हिकु रूटीन न हूंदी आहे। त उन में असांखे वाइटामिन डी जी जेका डेफिशिएंसी आहे उहा तमामु घणी थिए थी। त उन जे लाइ असांखे खोड़ सारो माना हिकिड़ो पूरो चार्टर ॿुधायो वेंदो आहे त तव्हां हिन तरीक़े सां जेको आहे सो पंहिंजी रूटीन खे सेट कयो ऐं जेको आहे सो तव्हांखे जेकॾहिं को मसइलो आहे, ब्लड घटि आहे, वाइटामिन डी, सी या कुझु बि कंहिं बि वाइटामिन जी डेफिशिएंसी आहे त पोइ तव्हां हिन तरीक़े सां उनखे उनजो भरपाव करे सघो था, पूराव करे सघो था। पर जॾहिं कमु कंटिन्यूअसली अव्हां कयो था न त कोशिशि कयो त विच विच में थोरी जेको आहे न ब्रेक वठंदा कयो। किचन जो कमु कजे पियो, ठीकु आहे, मानी ठाहे वरिती, थोरो ब्रेक वठी वरितो, वरी पोइ जेको आहे सो भाॼी तयारु कई, वरी थोरो ब्रेक वरितो, वरी पोइ जेको आहे सो किचन में थांव वॉश कया। त इन दौरान जेको आहे न ज़रूरी न आहे त मशीन वांगुरु तव्हां कमु कयो। ब्रेक वठणु ॾाढो ज़रूरी हूंदो आहे, पोस्चर सही करणु ॾाढो ज़रूरी हूंदो आहे, जेको असां छोकिरियूं या औरतूं किथे विसारे छॾंदा आहियूं। पोइ बाद में वरी इहे सभु शिकायतूं हूंदियूं आहिनि त बैक पेन आहे ऐं असांखे जेको आहे सो घणो थकु आहे। त इन तरह जी शिकायतूं असांजे पंहिंजे पूरे स्केड्यूल में ॾिसूं त पोइ असांजी पंहिंजियूं बि कोताहियूं हूंदियूं आहिनि। ख़ैरु दिस इज़ वेरी डिफरेंट टॉपिक, हीउ हिकु अलॻि टॉपिक आहे जंहिं ते यकीनन ॻाल्हाइजे त हिकु पूरो प्रोग्राम करे सघिजे थो। प्रोग्राम में नाज़रीन साथ मौजूदु आहे टिपाल मेज़बान जो। टिपाल मेज़बान सिंध जी नंबर 1 चाहे वापसि खणी आई आहे पंहिंजे सारिफ़ीन जे लाइ सभ खां वॾी कैंपेन। टपाल मेज़बान जश्न जमालो जो को बि पैक वठो, पंहिंजी मालूमात पैकेट ॾिनल कोपन में दाख़िल करियो, घर जे विझो, टपाल मेज़बान जश्न जमालो जो ड्रॉप बॉक्स में विझो ऐं तव्हां मौक़ो हासिलु करे सघंदव। टीवी गेम शो टपाल मेज़बान जश्न जमालो में तव्हां पार्टिसिपेट करे सघंदो, हिसो वठी सघंदो ऐं खटे सघो था तव्हां खोड़ सारा क़ीमती इनाम। पंहिंजे प्रोग्राम जी तरफ़ अॻियां वधां थी। शॉर्ट इंट्रोडक्शन खां पोइ जेके टॉपिक्स आहिनि प्रोग्राम जा उहे मां अनाउंस कंदमि। पहिरियों त थोरो मां अव्हां सां ज़िक्र करणु चाहींदमि, अॼु 16 डिसंबर आहे ऐं असांखे उहो ही साल 2025 हले पियो, साल जो आख़िरियों महीनो आहे ऐं असां 2015 जी उहा शाम, उहो ॾींहुं विसारे कोन था सघूं। 16 डिसंबर ते जॾहिं APS स्कूल में हिकिड़ो वॾो सान्हो दरपेश आयो ऐं उहा दर्द, उहो तकलीफ़ पाण सभु अॼु बि महसूसु करियूं था। मूंखे यादि आहे उन ईयर में मां स्टूडेंट हुयमि ऐं उहा असां स्कूल में जेको आहे सो जॾहिं इहा ॻाल्हि थी हुई, अनाउंस कयो वियो असेंबली में, जॾहिं दुआ घुराई वई
त असां ॿार जेको आहे सो माना ॾाढो हुन ख़ौफ़ में ई हरास में पइजी विया हुआसीं। ऐं सेकेंड डे ते फेयरवेल पार्टी हुई जेका बेच अलविदा चई रही हुई, उनखे जेको आहे सो पार्टी ॾियण जूं तयारियूं हुयूं स्कूल में। ऐं बाद में जेको आहे सो असां उनखे कैंसिल कयो हुयोसीं ऐं हिकिड़ो ख़ौफ़ ऐं हिकिड़ो हरास माना इहे सॼो जेको आहे न माहौल उन में कन्वर्ट थी वियो हुयो। त उन खां पोइ मां हिकिड़ो आर्टिकल लिखियो हुयो, पहिरियों आर्टिकल जेको मुंहिंजे बाबा डिफरेंट न्यूज़ पेपर्स में पब्लिश करायो हुयो। त इहो ॾींहुं माना इन जे लाइ बि मूंखे यादि हूंदो आहे त मां पहिरियों दफ़ो उन ईयर में आर्टिकल लिखियो हुयो। ऐं उन खां अलावा अॼु बि जेको आहे सो पाण जॾहिं बि उन वाक़े ते सोचूं था या ख़ासि तौर ते 16 डिसंबर जो जॾहिं ॾींहुं ईंदो आहे त पाण सभु गमज़दा हूंदा आहियूं। ऐं जेको आहे सो यकीननि पाण दुआगू बि हूंदा आहियूं उन्हनि पेरेंट्स जे लाइ जिन खां उहे गुलनि जहिड़ा हुननि जा बच्चा, हुननि जा ॿार उन्हनि खां जुदा थिया, शहीद थी विया। ऐं शहीद पाण मञंदा आहियूं त हमेशह ज़िंदा हूंदा आहिनि। ऐं चवंदा आहिनि न त दुश्मन उहो कहिड़ो जेको क़ौम जे ॿारनि खां डिॼे थो, यानी हू हिन क़ौम जे फ्यूचर खां डिॼे थो। सो यस, असां जेको आहे सो अॼु अक़ीदतमंदी सां उन्हनि ॿारनि खे बि, उन्हनि स्टूडेंट्स खे बि यादि करियूं था ऐं खोड़ सारियूं दुआऊं उन्हनि ॿारनि जे लाइ ऐं हुननि जे पेरेंट्स जे लाइ। ऐं मां इहा ॻाल्हि ज़रूरु करणु चाहींदमि त नेशनल कैंप में जॾहिं मुंहिंजो वञणु थियो हो, शायदि मां लास्ट ईयर बि इहा ॻाल्हि तव्हां सां शेयर कई इन ई ॾींहं ते, त उते उन्हनि ॿारनि जे पेरेंट्स सां मिलण जो बि मौक़ो मिलियो हो। ऐं यकीननि जिन वालिदेन खां चयो वेंदो आहे न, असीं मञंदा आहियूं इन ॻाल्हि खे त अलाह साईं कॾहिं बि वालिदेन खे औलाद जो ॾुखु न ॾिए। त इहो माना वाक़ई में इन ॻाल्हि खे फील कयो हो त वालिदेन खे जेकॾहिं औलाद जो ॾुखु मिले थो त पोइ शायदि हू किथे न किथे बिल्कुलु ख़तमु थी वेंदा आहिनि। सो खोड़ सारे उन्हनि जे लाइ दुआऊं आहिनि। उन खां अलावा नाज़रीन, मां अॼु घणो टाइम वठां पई इंट्रोडक्शन में, छाकाणि जो अॼु जो जेको ॾींहुं आहे, अॼु असीं लोक अदब खे बि यादि कंदासीं ऐं अॼु लोक अदब जो बि ॾींहुं आहे। सो वधीक उन ते मां ॻाल्हाईंदमि ऐं मां चाहींदमि त घणो टाइम मां न वठां, जेके आयल मुंहिंजा मुआज़िज़ महिमान आहिनि उन्हनि खे असीं टाइम ॾियूं। सो यस, असांजे प्रोग्राम में मौजूदु आहिनि ज़वार नक़वी साहब ऐं माशाअल्लाह पाण जेको आहे सो पंहिंजूं हुननि जूं ख़ूबसूरत एक्टिविटीज़ असांजे साम्हूं आहिनि। प्रोफेसर ज़वार नक़वी साहब सुठा राइटर आहिनि, सुठा स्पीकर आहिनि। डिफरेंट स्टेजिस ते हू जॾहिं ॻाल्हाईंदा आहिनि त ॾाढे ख़ूबसूरत अंदाज़ में ॻाल्हाईंदा आहिनि। ऐं जेको इंसानु ज़ाहिरी ॻाल्हि आहे पढ़े थो ऐं पंहिंजो वक़्तु उन पढ़ण खे ॾिए थो, लिखे थो, त उहो जेको आहे न पंहिंजे उन ऑब्वियसली उन पंहिंजे जेको आहे एक्सपीरियंस जे हवाले सां जॾहिं बि ॻाल्हि ॿोल करे थो त उहा वज़नाइती हुजे थी ऐं उहा काराइती पिणु हुजे थी। यस, तव्हांखे दिलि जी गहराई सां मां भली कार चवां थी। अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। कीअं आहियो तव्हां? ठीकु आहियो? ठीकु ठाक, फर्स्ट क्लास। तव्हां ख़ुशि आहियो? तबियत ठीकु आहे? अल्हम्दुलिल्लाह, अलाह जो शुक्र आहे, मां बिल्कुलु ठीकु आहियां सर। अॼु जेको आहे सो पहिरियों त 16 डिसंबर आहे ऐं उहो 2015 जो ई साल हुयो जॾहिं इन तरह जो वाक़ियो पेश आयो हुयो। अॼोके ई ॾींहं ते 14-15 वारो ईयर हुयो। सो यस, छा चवणु चाहींदव? इहो ॾींहुं ॾाढो ॾुखो ईंदड़ ॾींहुं आहे, जंहिं ॾींहं ते स्कूल जे मासूम ॿारनि खे पंहिंजो दरंदा सिफ़त दहशतगर्दनि शहीद कयो। ऐं इन ॾींहं खे असां ॾुख वारो ॾींहुं, कारो ॾींहुं करे मल्हाईंदा आहियूं, जंहिं ॾींहं ते जेको आहे सो इहो वाक़ियो पेश थियो। ऐं यकीननि न सिर्फ़ु आऊं पर असांजो सॼो समाज, असांजो सॼो मुल्क इन सानीअ ते गमज़दा आहे ऐं इन अमल जी मज़म्मत करे थो। ऐं शहीद ॿारनि लाइ दुआगू आहे, उन जे वालिदेन लाइ। सो इन दुखदायक वाक़े खे कॾहिं बि विसारे नथो सघिजे। हा, तव्हां बिल्कुलु सही चओ पिया। बड़ा पाण ॿुधंदा ईंदा आहियूं न, बड़ा दुश्मन बना फिरता है जो बच्चों से लड़ता है। त ॿारनि सां जंग कंहिं बि मज़हब में कंहिं बि किताब में जाइज़ ई कोन आहे। पर थोरो इंसानी हवाले सां बि सोचिजे, पाण मज़हबनि जे इन्हनि क़ैदनि खे छॾियूं था, पर ॿारनि सां केरु विढ़ंदो आहे? ॿारनि सां कंहिंजी दुश्मनी हूंदी आहे? सो इहा जेका आहे न बुग्स ऐं माना हिकिड़ो इन टॉपिक ते अचिजे थो त असांखे पोइ हिकिड़ी वॾी चेन नज़र अचे थी। ख़ैर, पाण जेको आहे प्रोग्राम जी तरफ़ अॻियां वधूं था। अॼु लोक अदब जो ॾिहाड़ो बि आहे ऐं लोक अदब जी जेकॾहिं शुरूआति जी ॻाल्हि कजे थी, तव्हां छा था सम्झो त लोक अदब जी शुरूआति कीअं आहे? लोक अदब सालनि खां माण्हूअ खां माण्हूअ ताईं मुंतक़िल थींदो रहियो आहे। सही। माण्हूअ खां माण्हूअ ताईं मुंतक़िल थींदड़
अदब खे असां लोक अदब चवंदा आहियूं। ठीकु आहे। ऐं तव्हांखे खोड़ सारियूं कहाणियूं मिलंदियूं, तव्हांखे खोड़ सारी शाइरी मिलंदी सिंधीअ में, जंहिंजे शाइर जे नाले जी तव्हांखे ख़बर न हूंदी, जंहिंजे कहाणीकार जे नाले जी ख़बर न हूंदी, पर उहो सालनि खां असां वटि उहे माना त कहाणियूं, उहे दास्तान ऐं उहो अदब असां वटि मौजूदु रहियो आहे, नसुल दर नसुल। ऐं असां वटि कुझु अदीबनि खोड़ सारे लोक अदब खे सहेड़ियो, गॾु कयो, जंहिंमें डॉक्टर नबी बख्श बलोच जो नालो सर फ़हरिस्त आहे, जंहिं सॼो न पर काफ़ी लोक अदब जेको आहे, घणो मवादु उहो सहेड़े ऐं किताबी सूरतुनि में आंदो, जेको अॼु बि असां वटि मौजूदु आहे। हा, त उनखे लोक अदब खां पोइ वरी ज़ाहिर आहे त जॾहिं पने ऐं पेन जो रवाजु आयो त उहे शयूं कलमबंद थियूं, ऐं उन जो डिक्शन जो जेको आहे उहो चेंज थियो, उहो डिक्शन, उहो शयूं। पर हू बि असांजो हिकिड़ो मिसाल तौर ते सिंध में ओसारा चया वेंदा आहिनि, उन्हनि ओसारनि जे शाइरनि जे नालनि जी ख़बर तमामु घटि हूंदी आहे, त कहिड़ो ओसारो कंहिं लिखियो, या गुजारतूं आहिनि कंहिं उहे गुजारतूं लिखियूं, या रज़मिया दास्तान आहिनि उहे कंहिं लिखिया, या लोक कहाणियूं आहिनि गुल बकावली जी ऐं मुख़्तलिफ़ जेके कहाणियूं आहिनि, उन्हनि जी जेको आहे सो पाण खे उहे नसुल दर नसुल उहो लिटरेचर, उहो मवादु उहो असां वटि हलंदो आयो आहे। सही, हिकिड़े नस्ल खां ॿिए नस्ल ताईं मुंतक़िल थींदो रहियो आहे। अच्छा, लोक अदब यानी अहसासनि ऐं तजुर्बनि जो ज़िंदगी में असां ॾिसीए न, उहो हिकिड़ो अक्स असांखे नज़र अचे थो। हिकु प्रोफेसर तौरु, बल्कि हिकु लेखक तौरु तव्हां छा सम्झो था, जेके बि लोक अदब में सभु शयूं अचनि थियूं, उहे गीत आहिनि, परोलियूं आहिनि, गुजारतूं आहिनि, कहाणियूं आहिनि ऐं लोलियूं आहिनि, इन्हनि सभिनीनि खे अव्हां कीअं ॾिठो आहे? इहो असांजो इंतिहाई ख़ूबसूरत ऐं सघारो लिटरेचर आहे। असां वटि मिसाल तौर ते हाणे लोली नथी लिखी वञे, असां वटि हाणे गुजारतूं तमामु घटि लिखियूं थियूं वञनि, या चयूं थियूं वञनि, या पढ़ियूं थियूं वञनि, त अदब जा इहे पंहिंजो जेके हिसा आहिनि उहे आस्ते आस्ते घटि थींदा पिया था वञनि। हालांकि उन्हनि जो जेको मैसेज आहे, उन्हनि जो जेको मक़सदु आहे, उन्हनि जो जेको पंहिंजो हिस्ट्री आहे, उहा सिंध जी इंतिहाई ख़ूबसूरत तारीख़ आहे। ऐं उहे केॾा शानदार लेखक हुया जिन हिकिड़े ॿिनि सिटुनि जी गुजारत में हिकिड़ो सॼो दास्तान समाए छॾियो। ॿिनि सिटुनि जी गुजारत हूंदी आहे, टिनि सिटुनि जी, उन में केॾो उनजो दास्तान हूंदो आहे, जिन खे हुननि उन में सहेड़े छॾियो, उन में विझी छॾियो हिकिड़ी गुजारत, माना सॼी हिकिड़ी कहाणी। अहिड़े नमूने सां असांजो जेको इहो लिटरेचर आहे, उनखे असांखे तवजो उन ते ॾियणु हींअर घुरिजे, ऐं उनखे रिवाइज़ करणु घुरिजे, ऐं उन जी कोशिशि करे उन जी तारीख़ खे कंपाइल करणु घुरिजे, त इहो असांजे सिंध जो हिकिड़ो पंहिंजो जेके असेट्स आहिनि उहे महफ़ूज़ थी वेंदा हलिया। बिल्कुलु सही चओ पिया, बिल्कुलु सही चओ पिया। अच्छा, लोक अदब ते छाकाणि त अव्हां जो सुठो एक्सपीरियंस आहे, अव्हां हिकिड़ो सुठो तजुर्बो रखो था, अव्हां छा सम्झो था त लोक अदब ते कॾहिं खां माना कमु थियणु घटिजी वियो आहे? असां वटि मुख़्तलिफ़ फील्डुनि में कमु घटि थींदो रहियो आहे। मिसाल तौर ते असां वटि जेको तनक़ीद आहे, असां वटि तनक़ीद हाणे न हुअण जे बराबरि लिखी पई वञे। तनक़ीद जी जेका तारीख़ आहे, कंहिं ज़माने में उनखे ॾाढो सुठो वरितो वेंदो हुयो, पर हाणे जेको आहे सो उहे तनक़ीद लिखंदड़ घटि वञी रहिया आहिनि। लोक अदब लिखंदड़ हाणे सिर्फ़ु तव्हांखे सुघड़नि जी कचहरी में, या जेके सुघड़नि जी ऑर्गनाइज़ेशन्स आहिनि, या जेके सुघड़नि जूं पंहिंजो जेको महफ़िलूं आहिनि, उन्हनि में तव्हांखे लोक अदब ॿुधण में ईंदो। बाक़ी जेको आहे सो तव्हांखे घणे भाङे उहो किताबी सूरत में हाणे लिखजंदे महसूसु घटि थींदो। तंहिंजे करे असांखे घुरिजे त अदब जे इन्हनि पासनि खे असीं सहेड़ियूं। त हाणे हर माण्हू जेको आहे उन जी पंहिंजी पंहिंजी फील्ड आहे। मिसाल तौर ते मां कालम लिखां थो, मां मज़मून लिखां थो, मां शाइरी कयां थो, हू लोक अदब जी फील्ड मुंहिंजी न आहे। ठीकु आहे, माण्हू पंहिंजे फील्ड में उनजी स्पेशलाइज़ेशन हुजे, उहो पंहिंजो हिकिड़ी रस्तो या हिकिड़ी डिक्शन या हिकिड़ो ई असलो बि उन ते माण्हू कमु करे सघे थो। त हीउ हिकिड़ो इंतिहाई
संजीद पंहिंजो मौज़ू आहे, उन ते असांजे ख़ासि तौर ते इदारनि खे ओॾे ध्यानु ॾियणु घुरिजे ऐं इन खे नए सिरे सां लिखणु ऐं कंपाइल करणु घुरिजे। सही सही, ज़बरदस्त ज़बरदस्त तव्हां ॻाल्हि कई आहे, नो डाउट। अच्छा, अव्हांखे यकीनन अव्हां इन ॻाल्हि खे सुठे तरीक़े सां सम्झी सघंदा हूंदव त जेको लोक अदब आहे उहो समाज खे जोड़े रखे थो, छा इहा ॻाल्हि दुरुस्त आहे? अदब जेको बि आहे उहो समाज खे जोड़े थो, समाज खे न सिर्फ़ु समाज खे जोड़े थो पर समाज जे सभिनी कैफ़ियतुनि खे ज़ाहिर करे थो। माण्हुनि जूं उन वक़्तु समाजी, माण्हुनि जूं सियासी, माण्हुनि जूं इल्मी, माण्हुनि जूं अदबी कहिड़ियूं कैफ़ियतूं आहिनि उहो असांखे 50 साल अॻु लिखियलु अदब मां ख़बर पवंदी त 50 साल पहिरीं माण्हू छा सोचींदा हुया, उन सोसाइटी जा कहिड़ा जेके आहिनि। हा, यस बिल्कुलु ईअं। ऐं हींअर जेको लिखी रहिया आहियूं 50 सालनि खां पोइ, 100 सालनि खां पोइ माण्हू उन मां रहनुमाई वठंदा। सही सही सही। अच्छा, ज़िंदगी गुज़ारण जे लाइ अदब केतिरो ज़रूरी आहे? हूअं त नंढे हूंदे खां ॿुधंदा ईंदा आहियूं न त अदब सिखिजे, अदब सिखिजे, उहो हूंदो आहे वॾनि जो एहतराम करणु। ऐं जॾहिं असां अदब जी ॻाल्हि कंदा आहियूं, लिटरेचर जी ॻाल्हि कंदा आहियूं त इहा ॻाल्हि बि असां स्टूडेंट मतिलबु स्कूल कॉलेज ऐं यूनिवर्सिटी खां ॿुधंदा अचूं पिया सर, त ठीकु आहे पंहिंजो जेको बि तव्हांजो सब्जेक्ट आहे उहो पंहिंजी जॻहि ते उन ते महिनत कयो, पर थोरो थोरो लिटरेचर सां माण्हू कनेक्टेड रहे। ऐं इन में ॿ शयूं आहिनि। जी जी, ॿ शयूं। हिकिड़ो त मां सम्झां थो त लिखणु ऐं पढ़णु माण्हूअ खे कुदरत जो मिलियल हिकिड़ो माना त आहे तोहफ़ो। मिसाल तौर ते घर में 10 भाती आहिनि, लिखंदो हिकिड़ो ई माण्हू, 9 माण्हू माना त उहे तख़लीक़कार न हूंदा। असांजो जेको आहे या अव्हां जो असांजी जेका ख़ुशबख़्ती इहा आहे, मां त जॾहिं नंढिड़ो हूंदो हुउसि 6 दर्जे में पढ़ंदो हुउसि त मुंहिंजो वालिद बुज़ुर्गवार किताब वठी ईंदो हो, रिसाला वठी ईंदो हो घर में, उहे ॾिसी पढ़ी ऐं पोइ असां में साञे पैदा थी। मिसाल तौर ते सॼी सोसाइटी में जेके माण्हू पढ़नि था उन्हनि जी फ़िक्री परवरिश या उन्हनि जी फ़िक्री वुसअत हैसियत उन माण्हूअ खां 1000 भेरा वधीक आहे जेको माण्हू नथो पढ़े। असां वटि उहो भिटाई जो शेर आहे न, पढ़ियो था पढ़नि कढ़नि की न कलूब में। हिकिड़ियूं त असां वटि डिग्रियूं आहिनि जेके असीं वठूं था पंहिंजे प्रोफेशन लाइ, पंहिंजे मक़सद लाइ। हिकिड़ो जेको आहे उहो लिटरेचर आहे, उहो असांजी परवरिश में शामिलु जिन माण्हुनि जे थिए थो उहे उनखे पंहिंजो हिकिड़ो लाइफ जो हिसो सम्झी था छॾीनि। हीअं मिसाल तौर ते आऊं आहियां, मां उमिरि जे हिन हिसे में बि जेसिताईं रोज़ु 4 शयूं न पढ़ां, 4 शयूं न लिखां त पंहिंजो जेको आहे सो उहो जहिड़ो माण्हू अधूरो हुजे। माण्हू पाण खे मुकमिल न सम्झे, मिस करे कयूं शयूं। तव्हां बिल्कुलु ठीकु चओ पिया, ऐं इहा यकीनन हिकिड़ी ख़ुशकिस्मती ज़रूरु चवराइबी। अच्छा, पाण वधीक सर कंटिन्यू कयूं था पर वक़्तु थी वियो आहे प्रोग्राम में फर्स्ट कमर्शियल ब्रेक जो, सो असां पहिरीं ब्रेक जी तरफ़ नाज़रीन अॻियां वधंदासीं। ऐं सुबुह महिराण प्रोग्राम सां भरपूर साथ मौजूदु आहे टपाल मेज़बान जो। टपाल मेज़बान सिंध जी नंबर 1 चांहि वापसि खणी आई आहे पंहिंजे सारिफ़ीन जे लाइ सभ खां वॾी कैंपेन। सो हिन कैंपेन जो हिसो तव्हां बि बणिजी सघो था ऐं खटे सघो था खोड़ सारा क़ीमती इनाम। नंढिड़ो ब्रेक आहे, ब्रेक जी तरफ़ वधूं था, तव्हां ॾिसंदा रहिजो अव्हांजो पंहिंजो प्रोग्राम सुबुह महिराण। नाज़रीन सभिनी ॾिसंदड़नि खे ऐं ॿीहर वेलकम चवां थी, भलीकार चवां थी अव्हांजे पंहिंजे प्रोग्राम सुबुह महिराण में। ऐं प्रोग्राम सां भरपूर सहकार मौजूदु आहे टपाल मेज़बान जो। टपाल मेज़बान सिंध जी नंबर 1 चांहि वापसि खणी आई आहे पंहिंजे सारिफ़ीन जे लाइ सभ खां वॾी कैंपेन। कैंपेन जो हिसो तव्हां बि बणिजी सघो था ऐं खटे सघो था खोड़ सारा क़ीमती इनाम। प्रोफेसर ज़वार नक़वी साहब असां सां गॾु मौजूदु आहिनि, ॾाढा सुठा पाण राइटर आहिनि ऐं ॻाल्हाईंदा ॾाढे ख़ूबसूरत अंदाज़ में आहिनि। कुझु माण्हुनि जो अंदाज़ ॾाढो ख़ूबसूरत हूंदो आहे ऐं ज़वार नक़वी साहब प्रोफेसर साहब जिन जो पिणु अंदाज़ ॾाढो ख़ूबसूरत आहे, अंदाज़ बयां। जी सर, असां थोरो जेको आहे न अव्हांजो बि ज़िक्र कंदासीं, ज़ाहिरी ॻाल्हि आहे प्रोग्राम में अव्हां मौजूदु आहियो ऐं माशाअल्लाह सां तव्हां रिसेंटली ईरान मां थी आया आहियो ऐं ज़ियारतूं करणु अव्हांखे नसीबु थियो आहे। मां चाहींदसि त तव्हां ज़रूरु ज़िक्र करियो। मां
तव्हांजी वॾी महिरबानी। मां मुंहिंजे लाइ पाण सभिनी लाइ मुक़दस मक़ामात आहिनि। बिल्कुलु बिल्कुलु। सऊदी अरब, ईरान, इराक, शाम। जी हा जी हा। पोइ मूंखे ज़िंदगी में जेको बि मौक़ो मिलंदो आहे त मां एॾे वञण जी कोशिशि कंदो आहियां। ऐं हींअर बि मूंखे ज़ियारतूं नसीब हुयूं जेके थियूं। माशाअल्लाह। ऐं शुक्र अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन। हा इहा मुंहिंजी ख़ुशकिस्मती ऐं नेक बख़्ती आहे। माशाअल्लाह। हा बिल्कुलु बिल्कुलु। सर उते कैफ़ियत कहिड़ी हूंदी आहे? ज़ाहिरी ॻाल्हि आहे हर माण्हू जी ख़्वाहिश हूंदी आहे, जीअं अव्हां ज़िक्र कयो त अव्हांखे नसीब थियो वञणु, त उते वञण खां बाद जी कैफ़ियत छा हुजे थी? हर माण्हू जी पंहिंजी पंहिंजी कैफ़ियत हूंदी आहे। ऐं जेतिरा भेरा बि माण्हू वञे थो, मां खोड़ भेरा वियो आहियां। हा माशाअल्लाह सां जी। ऐं हर भेरे माण्हू जी कैफ़ियत तब्दील हूंदी आहे। ऐं ईरान में त हज़रत इमाम अली रज़ा अलैहिस्सलाम जिन जी रोज़ो मुक़दस आहे। हा बिल्कुलु। या बीबी मासूमा कुम सलामुल्लाह अलैहा जी जी जिन जी ज़ियारतगाह आहे, या ॿियनि जी हा जूं ज़ियारतूं आहिनि। उन्हनि वटि जॾहिं माण्हू वञे थो, मूंखे इहा हिकिड़ी विच में हिकिड़ी ॻाल्हि अची थी वञे जी जी त तव्हांखे यकीनन इहा ख़बर हूंदी त ख़ूबसूरत शाइर फिरदौसी, उमर ख़याम, हाफ़िज़, जी इहे सभु ईरान में आहिनि। हा हा। त मूंखे काफ़ी दोस्तनि चयो त तव्हां ईरान या इन्हनि जो सफ़रनामो छो नथा लिखो? हा सही ॻाल्हि आहे। हा त मां हक़ीक़त ॿुधायो त हींअर मूंखे इन जो थियो अहसासु, पर उते वञण खां पोइ जेको आहे न, जेको मौला इमाम रज़ा अलैहिस्सलाम जी ज़ियारत आहे, उन खां पोइ ॿियो को नज़र ई कोन थो अचे। त माना हिन घिटीअ में वञिजे, ही मेट्रो में घुमिजे, या ही 5 स्टार होटल में मानी खाइजे, या माना इहा शइ नज़र न ईंदी आहे। माना मुंहिंजी पर्सनल कैफ़ियत आहे त मां चवंदो आहियां बसि हाणे माण्हू होटल मां पंहिंजी रिहाइश गाह मां निकितो सिधो हरम में। पोइ हाणे जेतिरो वधि में वधि माण्हू टाइम एक्सपेंड उते करे सघे थो त। ऐं हूअं बि ईरान जेको आहे वेल कल्चर्ड ऐं ख़ूबसूरत मुल्क आहे। ऐं हींअर त मौसम अञा बि ख़ूबसूरत हुई, ॾाढो ईअं थधि ऐं पंहिंजो ओवरकोट ऐं इन क़िस्म जी। त मां पाण खे ख़ुशनसीब सम्झंदो आहियां जो मूंखे बार बार इहे मौक़ा मिलनि था जो मां वञा थो। सही था चओ। माशाअल्लाह सां माशाअल्लाह सां। अच्छा पर वरी माना थोरो तमामु कमकार इंसान जी ज़िंदगी जो हिसो आहिनि। कमु न करे माण्हू त माण्हू चयो वेंदो आहे त सफ़ा बेकार थियो वञे। पोइ पूरे ईयर में तव्हां कीअं माना हिकिड़ो बजट माण्हू सेट कंदो आहे न, कुझु शयूं साइड ते कंदो ईंदो आहे त मूंखे ज़रूरु जेको आहे सो हिकिड़ो विज़िट करिणो आहे, उहो ईरान आहे, सऊदीया आहे, और वॉट एवर काॾे बि तव्हां वञणु चाहियो। ग़ालिब जो हिकिड़ो शेर आहे, ग़ालिब वज़ीफ़े ख़ार हो दो शाह को दुआ, वो दिन गए के कहते थे नौकर नहीं हूं मैं। मां तव्हां यकीन कयो या न कयो, मां तव्हांखे बिल्कुलु इहा हिकिड़ी हक़ीक़त थो ॿुधायां त मूं लाइफ में न बजट जो हिसाबु कयो आहे ऐं न मूंखे ख़बर आहे त मूं वटि केतिरा पैसा आहिनि। ऐं सुबुह जो मूं वटि जेके आहिनि उहे मुंहिंजे पर्स में पिया आहिनि। बसि इहा मुंहिंजी कुल मिल्कियत आहे। ऐं सुभाणे किथां ईंदो, सुभाणे अटो बि खपे, चांवर बि खपनि, सभु शयूं खपनि। मां ज़िंदगी में कॾहिं भला पैसनि जो पंहिंजी लाइफ में हिसाबु कयो ई कोन्हे को। बसि मां तयारु थींदो आहियां, कंहिं चयो त साईं हलो था, मूं चयो हलो। हाणे पोइ मूंखे ख़बर न हूंदी आहे मूं वटि पैसा आहिनि या कोन्हनि, हलियो वेंदो आहियां, पोइ पाण ई पूरत थी वेंदी आहे। सही सही सही। हा कुझु माण्हू बिल्कुलु ईअं हुजनि था। मां कॾहिं बि ज़िंदगी में पैसनि जो हिसाब ई कोन्हे कयो लाइफ में। सही। बाय द वे यू आर वेरी लकी, छो त तवक्कल ते जीअण अॼु जे दौर में जेके बि पंहिंजी ज़िंदगी में इन तरह उहो कंसेप्ट रखनि था त पोइ इहा बिल्कुलु हक़ीक़त जी ॻाल्हि आहे त पोइ रब साईं उहो पूरा करे छॾींदो आहे। इंसान खे ख़बर कोन पवंदी आहे त कीअं माना शयूं थींदियूं वञनि थियूं, त इहे इनखे तवक्कल चइबो आहे। तंहिंजे करे मूं चयो त माशाअल्लाह। हिकिड़े भेरे मां वियुसि ॿिए, जी हा, सो मां पासपोर्ट बि ॾेई छॾियो, वीज़ा लाइ सभु कुझु, मां वटि पैसा न हुया। सही। ठीकु आहे। त मूंखे बैंक मैनेजर मिलियो जिथे मां गुज़िरियल 30 मुंहिंजी ज़िंदगी जो हिकिड़ो उसूल आहे त गाॾी जंहिंखां मां रिपेयर कराईंदो रहियो आहियां गुज़िरियल 35-40 सालनि खां,
उन खां ई गाॾी ठहिराईंदो आहियां। बूट मुंहिंजो जेको पॉलिश कंदो आहे उहो ई कंदो आहे। मुंहिंजो जेको हजाम आहे उहो ई आहे। मुंहिंजी बैंक उहो ई आहे जंहिंमें हिकिड़ी, जंहिंमें अकाउंट हिकिड़ो। त मूंखे मैनेजर मिलियो त ख़ुशख़राफ़ियत कई त चई त आपका प्रोग्राम है। मुझे मैं बाहर जा रहा हूँ। तो चई तो कितना खर्च आएगा? मुझे ये पता नहीं है, पैसे नहीं है, तो जितने होंगे कि पैसे नहीं है मुझे न। तो वो मूंखे वठी हलियो ॿाह मां पंहिंजे बैंक में। चई न ते सही कयो। मूं सही कई। चई कल नहीं परसों आपके अकाउंट में पैसे आ जाएंगे। अची विया। त माण्हू मतिलबु त पैसो असां तव्हांखे असीं जॾहिं नंढा हुआसीं, असीं जॾहिं जवान पे थियासीं त असांखे ॿुधायो वियो त सभु कुझु वॾो माण्हू उहो आहे जेको वधीक पढ़ियलु लिखियलु आहे। सही। ठीकु आहे। सोसाइटी जी क्राइटेरिया इहा आहे त जेको जेतिरो वधीक पढ़ियलु आहे उहो ओतिरो वॾो माण्हू आहे। माना असांखे इहो न ॿुधायो वियो त वॾो माण्हू उहो आहे जंहिं वटि पैसो घणो आहे। असांखे इहो इन करे असां पैसा कमाई कोन कयो जेके मिलिया फर्स्ट क्लास। त असांखे इहो न ॿुधायो वियो त वॾो माण्हू उहो आहे जंहिं वटि पैसा घणा आहिनि। वॾो माण्हू उहो आहे। असीं अॼु बि सोचूं था त वॾा माण्हू उहे ई हुआ। मिसाल पैसे वारो कहिड़ो हैदराबाद में सवें हज़ारे माण्हू आहिनि जेके करोड़पति, अरबपति, खरबपति आहिनि। कंहिंखे यादि आहिनि। पर जिन वटि पैसो कोन हुयो, तमामु वॾा माण्हू हुया। जोयो साहिबु हुयो, रबानी साहिबु हुयो, साईं बलोच साहिबु हुयो। खोड़ सारा माण्हू आहे जेके खरबपति कोन हुया, पर हिस्ट्री में उहे ज़िंदा आहिनि, तारीख़ में उहे ज़िंदा आहिनि। तंहिंजे करे वॾो माण्हू उहो आहे जेको पंहिंजे इल्म में, पंहिंजे हैयत में, पंहिंजे लिखड़नि में, पंहिंजे इल्मी फ़िकुर में वधीक सघारो ऐं मज़बूत आहे। उहो वॾो माण्हू आहे। हा सही। तारीख़ में बि उहो ज़िंदा रहंदो। सही ॻाल्हि आहे, बिल्कुलु ठीकु। छो त वाक़ई में इंसान जी ज़िंदगी लिमिटेड आहे ऐं तव्हां जेको कमु कयो था उहो कमु खे बाद में बि जीआरे थो। न त पोइ तव्हांजी ॻाल्हि बिल्कुलु ठीकु आहे त केतिरा ई इंसान हलिया विया जिन खे कोई यादि करण वारो न आहे। तोड़े जो उहे पैसे ऐं पंहिंजी दौलत में तमामु घणा मज़बूत इंसान छो न हुजनि। अच्छा, असां जेको आहे सो लोक अदब ते बि ॻाल्हायूं पिया। कहाणी ऐं दास्तान में कहिड़ो फ़र्क़ु आहे? जॾहिं लोक अदब जी ॻाल्हि कजे थी त लोक कहाणी ऐं दास्तान जो जेकॾहिं तव्हां डिफरेंस ॿुधाईंदव त कीअं बयानु कंदव? हाणे ॾिसो, किसा गोई, हाणे इहे मुख़्तलिफ़ दौरनि जूं मुख़्तलिफ़ शयूं आहिनि। किसा गोई, दास्तान गोई, अफ़सानो, कहाणी, इहे मुख़्तलिफ़ यूनिट आहिनि पंहिंजो कहाणीअ जे मुख़्तलिफ़ दौरनि जा। लोक कहाणी लिखी वई जंहिंमें रज़मिया दास्तान बि आया, जंहिंमें रूमानवी दास्तान बि आया। त इहे असुल में हिकिड़े डिपार्टमेंट जा मुख़्तलिफ़ यूनिट्स आहिनि जिन में हिकिड़ो तमामु पंहिंजो थोरो फ़र्क़ु आहे। बाक़ी जेको आहे सो उन्हनि जो जेको सिन्फ़ जो जेको थाट आहे उहो साॻी अची थो बीहे। बिल्कुलु बिल्कुलु। अच्छा, मशहूरु लोक किरदार जिन खे प्रोग्राम में तव्हां यादि कयो? हा, लोक किरदार असां वटि ॻाया बि विया आहिनि। असां वटि ससुई पुनू आहे, असांजो लोक दास्तान आहे, असांजो सुहिणी मेहार आहे। सुहिणी मेहार जे सिलसिले में वरी मुख़्तलिफ़ रवायतूं आहिनि। ऐं उमर मारवी आहे, तोदो चनेसर आहे। इहे असांजा लोक दास्तान आहिनि जिन खे वक़्तु उन्हनि खे ख़तमु न करे सघियो आहे। वरी वॾी ॻाल्हि त उन्हनि मां काफ़ी करेक्टर जेके आहिनि उन्हनि काफ़ी करेक्टर्स खे भिटाई पंहिंजी शाइरी में ॻायो त उहे अञा वधीक पंहिंजो जेके दास्तान हुया उहे शाइरीअ जे सिन्फ़ में हमेशह लाइ महफ़ूज़ थी विया हलिया। सही सही। अच्छा, सिंधी लोक अदब, कहाणियूं, दास्तान जेको कलेक्टिवली सिंधी अदब जी पाण ॻाल्हि कयूं था, मुआशिरे ते हुनजो कहिड़ो असरु थिए थो? हा, मुआशिरे ते हिकिड़ी ॻाल्हि त इहा त उहे जेके बि करेक्टर्स आहिनि उहे इंस्पायरिंग आहिनि, उहे उत्साह ॾींदड़ आहिनि पंहिंजे सब्जेक्ट में। मिसाल जे तौर ते पंहिंजो उमर मारवीअ जो आहे हिकिड़ो करेक्टर आहे, या ससुईअ जो आहे, मुसलसल जदोजहद करण जो आहे। मारवीअ जो आहे पंहिंजे देश तां क़ुर्बान थी वञण जो आहे। अहिड़े नमूने सां जेके बि असांजा दास्तान आहिनि, जेके लिखणियूं आहिनि, उहे सोसाइटीअ ते इम्पेक्ट थियूं कनि माण्हुनि ते। अव्हां ऐं आऊं जेको हींअर लिटरेचर ते ॻाल्हायूं पिया, इहो छा आहे? इहो असांजे ज़हन ते वेठल हिकिड़ो असरु आहे, क़बूल कयल असरु आहे, जेका असांजी फ़िक्री परवरिश थी आहे उनजो हिकिड़ो हिसो आहे। पर उहे माण्हू जिन जो इन सां वास्तो ई कोन्हे को,
उहे त भिटाई चयो न, अला ॾाही मथियां ॾाहियूं ॾुख ॾिसनि, अला ॾाही मथियां ॾाहियूं ॾुख ॾिसनि, जेको दर्द, जेका तकलीफ़, जेका पीड़ा अव्हां ऐं आऊं महसूसु करे सघूं था, उहा ॿियो माण्हू महसूसु नथो करे। असां झिरकीअ खे मरंदो ॾिसी नथा सघूं, इन जे करे जो असां उन ते बि गमज़दा थियूं था। यकीनन तंहिंजे करे इहा असांजी फ़िक्री परवरिश आहे, इहा असांजे लिटरेचर, आर्ट ऐं अदब जी परवरिश आहे जीअं असांजी कई, ऐं असांखे इन लाइक़ु बनायो जो असीं इन्हनि सभिनी शयुनि खे पंहिंजे दिलि जे हुज़ूर सां महसूसु करे सघूं। हा, सही पिया चओ, बिल्कुलु ठीकु, बिल्कुलु ठीकु। अच्छा, ही मुख़्तलिफ़ ॾिहाड़ा जेके बि मल्हाया वञनि था UN जे चार्टर जे तहत, कॾहिं माउ जो ॾींहुं, कॾहिं पीउ जो ॾींहुं, उस्ताद जो ॾींहुं, जीअं अॼु पाण वरी जेको आहे सो हूअं त इंटरनेशनली कुझु शयूं पाण सेलिब्रेट कंदा आहियूं, कुझु ॾिहाड़ा, ऐं पाण नेशनली बि कंदा आहियूं, पर वरी पाण सिंध जी ॻाल्हि कंदा आहियूं त कुझु ॾिहाड़ा असांजा बि मुंतख़िब कयल आहिनि, असां उन्हनि खे बि सेलिब्रेट कंदा आहियूं। सो इन तरह जा जेके डेज़ हिकिड़ा मुंतख़िब करे सेलिब्रेट कजनि था, उहे तव्हांजी नज़र में कीअं हुजनि था? मुंहिंजी नज़र में इहो आहे त हर समाज जी अॾावत पंहिंजी आहे। हा, बिल्कुलु ठीकु आहे। यूरोप में माण्हू पंहिंजे कुराड़नि बुज़ुर्गनि खे ओल्ड एज हाउसिस में मुंतक़िल कंदा आहिनि, घणो करे। हाणे उहे ओचितो सॼो साल कमकार पिया कनि, ओचितो हुनखे यादि आयो त अॼु बाबा जो ॾींहुं आहे, फादर्स डे आहे, त पोइ उन्हनि ओल्ड एज हाउसिस में वञनि था, पंहिंजे पीउ सां टाइम एक्सपेंड कनि था। वरी जेको असांजो समाज आहे, असांजे समाज में त वालिद साहब या वालिदा सॼो ॾींहुं घर में वेठा आहिनि, हू त हेड ऑफ डिपार्टमेंट आहिनि, पर हाणे उन ॿिन्हिनि में हिकु जहिड़ा पीउ आहे। अव्हांखे ज़िंदगी जी हिकिड़ी ॿी हक़ीक़त थो ॿुधायां। मूं वटि जेको माण्हू ईंदो आहे न, त हे मसइलो आहे, माण्हू हिक ॿिए सां ॻाल्हाईंदो आहे, हीअ परेशानी आहे, हीअं थी वियो, हीअं थी वियो, माण्हू हिक ॿिए सां ॾुख सुख सलींदो आहे। यकीन कयो त मां उन माण्हूअ खे इहा सलाह ॾींदो आहियां त जेका तव्हांखे परेशानी आहे न, तव्हां सुबुह जो जेॾी महिल घरां निकिरो था त पंहिंजे अमड़ खे पेरे पोइ ऐं उनखे चयोसि त अम्मा तूं मुंहिंजे लाइ दुआ घुरिजे। त असां वटि इन्हनि ॾींहंनि जी अहमियत रोज़ जी अहमियत आहे। बाक़ी जेके असांजा ॿिया ॾींहं आहिनि उन्हनि खे असांखे सेलिब्रेट करणु घुरिजे। मिसाल जे तौर ते अॼु लोक अदब जो ॾींहुं आहे, लोक अदब जे ॾींहं ते असांखे प्रोग्राम करणु घुरिजनि। हाणे त मां इन ख़्याल जो अची बीठो आहियां त इहे जेके असीं हालनि में फंक्शन था कयूं, हिकिड़े हाल में 30 माण्हू गॾु करे असां हिकिड़ो फंक्शन कयूं, उहे साॻिया 30 माण्हू आहिनि जेके वरी ॿिए फंक्शन में वेठा आहिनि, उहे साॻिया 40 माण्हू आहिनि जेके ॿी गॾिजाणी में वेठा आहिनि। मुंहिंजी ज़ाती हिकिड़ी सलाह आहे त जेके प्रोग्राम कयो उहे स्ट्रीट प्रोग्राम कयो, घिटियुनि में, रस्तनि ते, चौकनि ते, चौराहनि ते, जीअं आम पब्लिक जेको माण्हू मटे थो उहो ॾिसे त हीउ छा पियो थिए ऐं 5 मिंट बीही रहे, ऐं 5 मिंट हू जेको ॿुधे त ॿिए भेरे उहो वरी 10 मिंट ॿुधंदो। असां पंहिंजे लिटरेचर ऐं आर्ट खे कंहिं हिकिड़े हाल मां ऐं पब्लिक सां डायरेक्ट उनखे कनेक्टेड। ॾाढी ज़बरदस्ती ॻाल्हि कई आहे तव्हां, यकीनन मूंखे इहा ॻाल्हि ॾाढी सुठी लॻी। मां हमेशह इन ॻाल्हि खे ॿुधंदी आई आहियां, बल्कि अखियुनि सां ॾिसंदी बि आई आहियां, ऐं अहिड़नि प्रोग्राम्स में बि शरीक रही आहियां। बल्कि हर नौजवान वञे थो, प्रोग्राम्स अटेंड करे थो, डिफरेंट डेज़ जॾहिं असीं सेलिब्रेट कंदा आहियूं त पोइ कंहिं वॾी वॾी होटल में वेही करे, कंहिं वॾे हिकिड़े ख़ूबसूरत हॉल में वेही करे पाण अटेंड कंदा आहियूं। पर वरी थोरो इहो बि ख़्यालु ईंदो आहे त फॉर एक्ज़ाम्पल असां उन्हनि औरतुनि खे यादि कयूं पिया जेके ॻोठ जूं आहिनि, या असां जेंडर बेस वायलेंस जी ॻाल्हि कयूं था, त पोइ इहे सभु शयूं असां उहे ई माण्हू वेठा आहियूं जेके ॿुधंदा अचूं पिया, उहे ई नौजवान जेके जेको आहे सो प्रोग्राम्स कंदा अचनि पिया, पर उन औरत खे इहा ख़बर न आहे त जेंडर बेस वायलेंस छा आहे, उन औरत खे ख़बर न आहे जेका ॻोठ में वेठी आहे त मुंहिंजा हक़ छा आहिनि। त वधीक बहितरु आहे, ठीकु आहे हू प्रोग्राम्स पंहिंजी जॻह ते, पर मुख़्तलिफ़ ॻोठनि में, इलाइक़नि में बि वञिजे ऐं प्रोग्राम्स कराइजनि। यूथ असां वटि चवंदा 65 प्लस असां वटि यूथ आहे, ऐं दुनिया जा मुल्क चाहींदा आहिनि त असां वटि जेको आहे न यूथ वधीक हुजे, पाकिस्तान में आहे। नौजवाननि जे किरदार खे तव्हां कीअं ॾिसो था? असां वटि नौजवाननि में पढ़ण जो हिकिड़ो रुझान वधियो आहे, पढ़ण जो रुझान वधियो आहे।
तव्हां सुबुह जो मां केतिरी भेरा मटींदो आहियां त लाइब्रेरी जेका आहे अल्लामा दाऊद पोटर लाइब्रेरी, उन जे ॿाहिरां हिकिड़ी वॾी डिघी कतार हूंदी आहे ॿारनि जी, ऐं उहे ॿार हिन इंतज़ार में हूंदा आहिनि। अॻे त ईअं सभु घिड़ी पवंदा, हाणे त वरी उते कतार ठाहिण शुरू कई अथनि त बाबा दरवाज़ो खुले त 1 by 1 वञे। हाणे त इहो ॿुधायो त इहे ॿार जेके सुबुह जो मिसाल जे तौर ते 8 बजे लाइब्रेरी खुले थी या 9 बजे, त हू उनजे मुक़ररु वक़्त खां पहिरीं था अची वञनि। मां इहो चाहींदुसि, मुंहिंजी दिली ख़्वाहिश हूंदी त ॿारनि जी फ़नी, फ़िक्री ऐं शौरी परवरिश लाइ असांखे अहिड़ियूं खोड़ सारियूं लाइब्रेरियूं हर तालके में खोलणु घुरिजनि, ऐं उहे एतिरियूं वसी ऐं घणियूं हुअणु घुरिजनि जो ॿार खे कतार में बीहण जी जॻह ते माण्हू ॿार जी जेॾी महिल दिलि चाहे तेॾी महिल लाइब्रेरी में हलियो वञे। नंबर 1, असांजो यूथ जेको आहे उहो कनेक्टेड थी वियो आहे लाइब्रेरी सां, जेको पहिरीं तमामु घटि हुयो। ठीकु, हाणे उन जे लाइब्रेरी में वञण जो मक़सदु कहिड़ो बि आहे, पर हू इल्मु त गेन थो करे न। उते लाइब्रेरी में वञण खां पोइ हू पंहिंजो इल्मु थो पढ़े, सिखे थो। ऐं उन खां सवाइ असांजा जेके बुज़ुर्ग आहिनि, जेके असांजा वॾा आहिनि, या जिन हिकिड़ो टाइम एक्सपेंड कयो आहे, उन्हनि खे घुरिजे त पंहिंजा फ्री कोचिंग सेंटर खोलीनि। मिसाल जे तौर ते आउं आहियां, मुंहिंजो सब्जेक्ट सिंधी आहे, सिंधी लिटरेचर। मिसाल जे तौर ते आउं जेकॾहिं रोज़ानो या हफ़्ते में रोज़ु हिकिड़ो कलाकु ॾियां, या हफ़्ते में आउं 2 कलाक ॾियां, ऐं उनखे अनाउंस कयां त बाबा फलाणे ॾींहं ते फलाणे टाइम खां फलाणे टाइम ताईं जेको बि सिंधी पढ़णु चाहे उहो फ्री ऑफ कास्ट मुंहिंजे घर अचे, चांहि जो कोप बि पीए, ऐं मूंखां आउं उनखे पढ़ाए। त तव्हां पंहिंजो तव्हांजो जेको इल्मु आहे उहो ताईं माण्हुनि ताईं मुंतक़िल कयो। ऐं उन जे लाइ तव्हां भई जेको ॾिसो, नौकिरी कईसीं, पघार मिलियो, पेंशन मिले थी, असांजी रोटी रोज़ी तो त हले पई न। हाणे असां पंहिंजे सोसाइटी खे छा पिया था ॾियूं? तंहिंजे करे असांखे पंहिंजो टाइम पंहिंजी सोसाइटीअ लाइ बि एक्सपेंड करणु घुरिजे। अॻे असां जे ज़माने में असीं पढ़ंदा हुआसीं, उन ज़माने में असांजा जेके उस्ताद हूंदा हुआ उहे ट्यूशन न पढ़ाईंदा हुआ। ट्यूशन मां मुराद पैसा वठी न पढ़ाईंदा। जेका शइ सम्झ में न अचे उस्ताद वटि वञिबो, जेॾी महिल दिलि चवे उहो ॿुधाईंदो त हीअ हीअं न आहे, हीअ हीअं न आहे, हीअ हीअं न आहे। असुल में आलिम इहे ई आहिनि जेके पंहिंजे ॿारनि खे पंहिंजो इल्मु फ्री ऑफ कास्ट मुंतक़िल था कनि। मिसाल जे तौर ते मां 2 कलाक हफ़्ते में पढ़ायां, या अवां 2 कलाक हफ़्ते में पंहिंजा ॾियो, त कहिड़ो नुक़सानु आहे? उन खां पोइ लाभ केतिरी मिलंदी, माण्हू सिखंदो केतिरो? इहा बिल्कुलु ठीकु ॻाल्हि आहे। ऐं इहो ॾाढो अमल, इंसान जी ज़ात जो ॾाढो ख़ूबसूरत अमल थिए थो त अव्हां वटि जेको इल्मु आहे अव्हां उहो तक़सीम कयो। ऐं पाण ॿुधंदा आया आहियूं न त इल्मु विरहाइण सां वधंदो आहे। इल्मु वाहिद शइ आहे जेका विरहाइण सां उहो तव्हांजे इल्म में इज़ाफ़ो थिए थो, खुटे कोन थो। इहो मौला अलीअ जो कौल आहे। बेशक। मौला अली वटि 10 माण्हू गॾिजी आया, चवनि त या अली असांखे ॿुधायो त इल्मु बहितर आहे या माल? पाण चवनि इल्मु बहितर आहे। चई कीअं? चई इल्मु विरहाइण सां वधंदो आहे ऐं माल विरहाइण सां खुटंदो आहे। सही ॻाल्हि आहे। इल्म जी तव्हांखे इल्मु चोरी न थींदो आहे, पर माल चोरी थींदो आहे। 10 माण्हुनि जा 10 जवाब हुआ। हींअर तव्हांखे हिकिड़ी ॿी ॻाल्हि ॿुधायां। मूंखे ईरान में हिकिड़ी वॾी लाइब्रेरी घुमण जो मौक़ो मिलियो। अच्छा, मां तव्हां यकीन कयो, अमी जॾहिं ॻाल्हायो पिया त मुंहिंजे ज़हन में इहो ई सुवाल उथियो त छा ईरान में तव्हां लाइब्रेरी विज़िट कई? मां इहो तव्हां खां ज़रूरु पुछंदमि, मां ॿुधणु चाहींदमि, पर वक़्तु थी वियो आहे ब्रेक जो। सो नाज़रीन, असां ब्रेक जे तरफ़ अॻियां वधूं था ऐं सुबुह मेहरान प्रोग्राम सां भरपूर साथ मौजूदु आहे टपाल मेज़बान जो। टपाल मेज़बान सिंध जी नंबर 1 चाहे टपाल मेज़बान जश्न जमालो जो को बि पैक वठो, पंहिंजी मालूमात पैकेट ते ॾिनल कोपन में दाख़िल कयो, घर जे वेझो टपाल मेज़बान जश्न जमालो जे ड्रॉप बॉक्स में विझो, मौक़ो हासिल कयो। टीवी गेम शो टपाल मेज़बान जश्न जमालो में तव्हां हिसो वठी सघो था ऐं खटे सघो था खोड़ सारा क़ीमती इनाम। नंढो ब्रेक आहे, ॾिसंदा रहिजो अव्हांजो पंहिंजो प्रोग्राम सुबुह मेहरान। नाज़रीन, सभिनी ॾिसंदड़नि खे ॿीहर भलीकार चवां थी अव्हांजे पंहिंजे प्रोग्राम सुबुह मेहरान में। ऐं नंढे ब्रेक खां पोइ पाण वापसि अची चुका आहियूं। सुबुह मेहरान प्रोग्राम सां तावन मौजूदु आहे टपाल मेज़बान जो।
टपाल मेज़बान सिंध जी नंबर 1 चाहे ऐं हिन स्पॉन्सरशिप सां ई असां प्रोग्राम जी तरफ़ अॻियां वधंदासीं। 16 डिसंबर जॾहिं 16 डिसंबर असां यादि करियूं था त 11 साल पोयां जेको आहे न असां हलिया वञूं था, फ्लैशबैक में हलिया वञूं था ऐं उहो ॾींहुं कंहिंखां बि विसरी कोन सघे थो, छाकाणि जो उहो उन ते दुनिया अफ़सोस कयो। पाकिस्तान जी ॻाल्हि त बाद में कयूं था, सिंध जी ॻाल्हि बाद में कयूं था, हिते वेही करे प्रोग्राम कयूं था। इन जे पोयां वॾो हिकिड़ो रीज़न आहे ऐं उहो रीज़न इहो आहे त नंढड़ा जेके ॿार हूंदा आहिनि, स्कूल गोइंग जेके स्टूडेंट्स हूंदा आहिनि, उहे पहिरीं क्लास खां वठी मैट्रिक क्लास ताईं या खणी इंटरमीडिएट ताईं ॻाल्हि कयूं या तालीमी इदारनि जी ॻाल्हि कयूं, को बि झेड़ो, को बि झगड़ो, का बि जंग शागिर्दनि सां कोन विड़ी वेंदी आहे। ऐं इहो दुनिया जो वॾो सान्हो करार ॾिनो वियो हुयो, जंहिंखे इंटरनेशनल मीडिया बि जेको आहे हाईलाइट कयो ऐं दुनिया जो हर आर्टिस्ट जेको आहे उन पंहिंजो बयानु हिन ते रिकॉर्ड करे ऐं सोशल मीडिया दौराए हर कंहिं ताईं इहो बयानु पहुतो। त असां उन हवाले सां प्रोग्राम खे कंडक्ट कयूं पिया ऐं यकीनन असां ॾुख जो बि इज़हार कयूं था, छो त उहो सान्हो जॾहिं बि जंहिं बि इंसान अॻियां इमेजिनेशन उनजी साम्हूं ईंदी त अखियूं आलियूं थी वेंदियूं ऐं हर इंसानु जेको आहे सो उहो ॾुख में ज़रूरु मुब्तला थींदो। दुआगो आहियूं उन्हनि फैमिलीज़ जे लाइ, ख़ासि तौर ते उन्हनि वालिदेन जे लाइ, उन अमड़ जे लाइ, उन पीउ जे लाइ जंहिंखां उन्हनि जा गुलनि जहिड़ा बचा दूरि कया विया, उन्हनि खां परे कया विया ऐं उहे यकीनन शहीद आहिनि। शहीद कॾहिं बि कोन वेंदा आहिनि काॾे बि, शहीद चवंदा आहियूं न, हमेशह ज़िंदा हूंदा आहिनि। नाज़रीन, प्रोग्राम में कॉलर शामिल आहिनि, उन्हनि खे मां प्रोग्राम में वेलकम चवंदमि। हेलो, अस्सलाम वालेकुम। जी वालेकुम अस्सलाम। अजी ताहिरा मटियारी खां अली फैज़ान अर्ज़ करियां पियो। ख़ुशि आहियो भेण? अल्हम्दुलिल्लाह, तव्हांजी दुआऊं आहिनि। तव्हां ॿुधायो था, ठीकु आहियो, ख़ुशि आहियो? अल्लाह जा एहसान भेण, माशाल्लाह प्रोग्राम ॾाढो सुठो आहे तव्हांजो। ऐं अॼु 16 डिसंबर जो ॾींहुं आहे, उहो ॾींहुं जेको पाकिस्तान जी तारीख़ में हमेशह दुख, सब्र ऐं क़ुर्बानी जी अलामत तौरु यादि रखियो वेंदो आहे। सो अॼु आर्मी पब्लिक स्कूल जे नंढड़नि मासूम शहीदनि जो सान्हे खे 11 साल गुज़री चुका आहिनि, पर उन्हनि शहीद मासूम ॿारनि ऐं उस्तादनि जेको आहे सो हमले जो दर्द अॼु बि क़ौम जे दिलनि में ताज़ो आहे। सो उन हवाले सां हिकिड़ो शेर आऊं चवंदसि, जिन्होंने अकबरो असगर को शहीद कर डाला, जिन्होंने अकबरो असगर को शहीद कर डाला, जमाना पूछता है वो लोग कैसे थे, बता रहा है पिशावर का सानिहा शौकत, शिमरो हुरमला यजीद ऐसे थे। सो अॼु जो ॾींहुं जेको आहे सो असां उन्हनि खे सुख सलाम पेश करियूं था उन्हनि शहीद मासूम ॿारनि जो, जिन ते हमिलो थियो ऐं पाकिस्तान जे मुस्तक़बिल में इल्म ऐं अमन ते इहो हमिलो हुयो। सो असां इहो चवणु चाहींदासीं ऐं उन्हनि जो कॾहिं बि जेको आहे सो दुख असांखे विसरी न सघंदो। बाक़ी उनखे जन्नतुल फिरदौस में आला मक़ाम अता फरमाए। आमीन आमीन। ॾाढी ख़ूबसूरत तव्हां ॻाल्हि कई, तव्हां ॾाढे ख़ूबसूरत अंदाज़ में प्रोग्राम में शामिलु थियो, तव्हांजी महिरबानी। ऐं असांजो भाउ अली फैज़ान मटियारी मां प्रोग्राम में शामिलु थींदो आहे ऐं कॾहिं कॾहिं प्रोग्राम में पाण शरीक बि थींदो आहे। ॾाढो सुठो उनजो आवाज़ भाई कोशिशि हुनजी हमेशह ॾाढी सुठी हूंदी आहे। सो यस, असां प्रोग्राम जी तरफ़ अॻियां वधूं था। ज़वार नक़वी साहब प्रोग्राम में मौजूदु आहिनि। अच्छा सर, ॾिसो 11 साल गुज़री विया आहिनि ऐं जॾहिं इन तरह जो वाक़ियो किथे बि, पाण भले हिस्ट्री तव्हां त सुठो पढ़िया आहियो, हिस्ट्रीअ में छा को बि अहिड़ो वाक़ियो, का अहिड़ी शइ तव्हांखे नज़र अचे थी ॿारनि ते अटैक? दुनिया जूं जेके वॾियूं जंगूं थियूं आहिनि न, उन में पंहिंजो औरत ऐं ॿार ते हथु न खयो वेंदो आहे, जेके जंगूं आहिनि। ऐं हीअ त माना अहिड़ो वाक़ियो मूंखे ॾाढो ई, तव्हांजो जेको हींअर कॉलर हुयो उन जेको शेर ॿुधायो त मां सम्झां थो त ॾाढो ख़ूबसूरत उनखे ट्रिब्यूट ॾिनो। त इहे माण्हू कहिड़ा थी सघनि था? इहे माण्हू अहिड़े ई थी सघनि था जहिड़ो शिमर हो, जहिड़ो यज़ीद हो, जहिड़ो हुरमल हो। त जेके मासूम ॿारनि जा दुश्मन हुजनि, जेके असांजे वतन सां जेकी जावेरी हुजनि, उन्हनि माण्हुनि लाइ किने में किनो ऐं ॾुखे में ॾुखो ऐं ख़राब में ख़राबु लफ़्ज़ माण्हू इस्तेमालु करे सघे थो। त जिन माण्हुनि मासूम ॿारनि खे शहीद कयो, इहो वाक़ियो कॾहिं बि माण्हू विसारे नथो सघे ऐं इन्हनि ते हमेशह माण्हू मलामत कंदो रहंदो त हिननि हेॾो वॾो वाक़ियो जेको आहे सो कयो। ऐं भई ॿार असांजा शहीद आहिनि, असांजो असासो हुया, शहीद आहिनि ऐं शहीद अव्हांजी ॻाल्हि वांगुरु ज़िंदा हूंदा आहिनि। असांजूं मोहबतूं उन्हनि सां आहिनि, पर उन मौक़े ते असां उन्हनि दुश्मननि जी बि हमेशह मज़म्मत कंदा रहंदासीं जिन इहो वाक़ियो
जीअं सॼी दुनिया खे लोॾे छॾियो हिकिड़े स्कूल में इदारे में ॿार पढ़नि पिया माइटनि हुनखे उमाणियो आहे त वञी पढ़ो ऐं उते हुननि खे जेको आहे सो गोलियुनि जो खाज करे छॾनि। सो मूंखे ॾाढी तव्हांजे कॉलर जो शेयर ॾाढो वणियो, ॾाढो ख़ूबसूरत हुन ट्रिब्यूट ॾिनो ऐं इन वाक्य जी पाण सभिनी खे ऐं हमेशह पाण खे इन जी सख़्तु लफ़्ज़नि में मज़म्मत करणु घुरिजे। हा, जेको आहे न पूरी दुनिया करे थी, छाकाणि त इन तरह जो वाक़ियो पूरी दुनिया में तारीख़ में किथे बि असांखे नज़र नथो अचे। अच्छा, असां जेको आहे सो जॾहिं ॻाल्हि कंदा आहियूं रोज़मर्रा जी ज़िंदगी जी ऐं उहो हिकिड़ो आम रूटीन हलंदो रहंदो आहे हर माण्हूअ जो, कमु करिणो आहे, ॿाहिरि वञिणो आहे, वरी ॿ टे तव्हांजा कमकार, वरी घर अची जेको आहे सो वरी माण्हू चाहींदो आहे रेस्ट कयूं ऐं हिकिड़ो माना ॾींहुं शुरू थिए थो ॾींहुं ख़तमु थिए थो। पूरे ॾींहं में अव्हां पंहिंजे लाइ ख़ासि टाइम कहिड़ो कढो था? छाकाणि त पढ़ण जे लाइ बि ख़ासि टाइम कढण जी ज़रूरत हुजे थी, वरी अव्हां लिखो था उनजे लाइ त अञा माना तव्हांखे सुकून वारो माहौल घुरिजंदो हूंदो। ताहिरा, मां तव्हांखे पंहिंजो हिकिड़ो किताबु ॾिनो हुयो ऐं हींअर हिकिड़ो किताबु ॿियो खणी आयो जेको तव्हांखे ॾींदुसि। जी, थैंक यू। मां कॾहिं बि मेज़ ऐं कुर्सीअ ते वेही न लिखियो आहे, ठीकु, या पंहिंजो मूड ऐं माहौल ठाहे मां न लिखियो आहे। मां जॾहिं बि लिखियो आहे उहा जेॾी महिल बि मूं ते उहा कैफ़ियत तारी थींदी, ऐं महसूसु कंदुसि त आउं लिखणु शुरू कंदुसि। उहो मूं किथे बेंच ते बि लिखियो हूंदो, गाॾी हलाईंदे उनखे पार्क करे रस्ते ते उते वेही लिखियो हूंदुमि, तव्हां सां कचहरी कंदे मूं वेही लिखियो हूंदो। मुंहिंजे लिखण जो स्टाइल इहो आहे ऐं मां जेको बि लिखियो आहे ऐं ॿिए कंहिंजी कहिड़ी बि राय हुजे पर मूंखे ॾाढो वणंदो आहे त मां ॾाढो सुठो लिखंदो आहियां। तंहिंजे करे लिखण जी का बि कैफ़ियत कान्हे ऐं पढ़ण जी बि का कैफ़ियत कान्हे। पढ़ण जो मूंखे पंहिंजे वालिद साहिब खां इहा हिकिड़ो गिफ्ट मिलियो त जेको बि तव्हां मूंखे किताबु ॾींदव न, भले उहो ब्राउन लारा जो क्रिकेट हुजे या पंहिंजो जेको आहे सो वंझवटी हुजे या पंहिंजो को ख़ूबसूरत शाइरी जो हुजे, पर उनखे पढ़िबो। ऐं पंहिंजो पढ़णु जेको आहे उहो ज़िंदगी आहे। मां पंहिंजी ज़िंदगी खे कॾहिं बि वेरायो कोन्हे को त हिन टाइम ते हीउ करिणो आहे, हिन टाइम ते हीउ करिणो आहे, नेवर। माण्हू जेको मिज़ाज में आयो, इवन पंहिंजो जेको आहे सो ॾींहं जूं जेके ख़ासि जेके हूंदियूं आहिनि, मिसाल अॼोको जेको ॾींहुं आहे, अॼोके ॾींहं में मूंखे 4 दावतूं आहिनि, ठीकु आहे, त मां मुंहिंजी मर्ज़ी आहे, मुंहिंजो मूड आहे मां कंहिं में वञा, न त वरी पोइ ॿिए कंहिंखे चई छॾिबो, भाउ खे ॿिए खे तव्हां वञी थी अचो, पर पंहिंजे मिज़ाज ते हलिबो, पंहिंजी तबियत ते हलिबो। जेका शइ नथी वणे उनजे वेझो न वञिबो, जेका शइ वणे थी उहो कमु कबो। ईअं हुजण बि घुरिजे, इहो हिकिड़ो सुठो ज़िंदगी जो ज़िंदगी सिर्फ़ बंदगी तो नहीं, जिंदगी सिर्फ बंदगी तो नहीं, सामने उसके सर उठाओ कभी, खत्म होगी न जिंदगी की थकन, ख्वाबज़ारों से लौट आओ कभी। माण्हू ज़िंदगी नंढा हूंदासीं त उस्ताद जे डप में गुज़ारीसीं, वॾा थियासीं त वालिदेन जे डप में गुज़ारीसीं, कुराड़ा थियासीं त सोसाइटी जे डप में गुज़ारीसीं। छा ज़िंदगी रुगो डप में गुज़ारण जो नालो आहे छा? हरगिज़ न। ज़िंदगी पंहिंजे मर्ज़ी, पंहिंजे तबियत ऐं पंहिंजे मिज़ाज मुताबिक़ गुज़ारण जो उहो लुत्फ़ ई ॿियो आहे। उनजो जेको आहे सो उनजी ख़ूबसूरती पंहिंजी आहे। हा, बिल्कुलु। पोइ उनखे गुज़ारण न चइबो, उनखे जीअण चइबो। हर पल जो, हर पहर जो तव्हां सुठी कॉफ़ी पीओ, तव्हांजी कलाक ॿिनि जेसिताईं उनजी टेस्ट तव्हां वटि हूंदी तेसिताईं तव्हां वरी ॿी चांहि पीअण पसंदि। बिल्कुलु सही चओ पिया, बिल्कुलु सही चओ पिया। अच्छा, विच में सर हिकिड़ी ॻाल्हि पंहिंजी रहिजी वई, अव्हां ईरान वियो ऐं उतां जी लाइब्रेरीज़ अव्हां शायदि विज़िट कयूं, मां चाहींदसि त उन ॻाल्हि खे प्लीज़ तव्हां कंटिन्यू। हा, उते हिकिड़ी लाइब्रेरी हुई ऐं ॾाढी ख़ूबसूरत लाइब्रेरी हुई ऐं हुननि पंहिंजो मूंखे विज़िट करायो, जेका ॾाढो ॾुखियो कराईंदा आहिनि, माना हर माण्हूअ जी उन ताईं पहुच न हूंदी आहे। उन्हनि मूंखे उहा विज़िट कराई जंहिंमें 54,000 मख़तूतात हुआ, 54,000 मख़तूतात, ऐं उहो हिकिड़ो तमामु वॾो 7 माड़ा हिकिड़ी बिल्डिंग हुई ऐं उन में जीअं असीं हिते वठी आयासीं हींअर सिंधलाजी में बि आहे ऐं अदबी बोर्ड में बि आहे फेमिगेशन मशीन, जेके किताब पोढ़ा थी वेंदा आहिनि, जिन जा पन्ना ज़ईफ़ थी वेंदा आहिनि, त उनखे उन मशीन में रखिबो आहे, पोइ वरी उहो उनजी हयाती वधी वेंदी आहे, उनखे उनजो को पीरियड हूंदो आहे, हिकिड़ा केमिकल्स हूंदा आहिनि। त हुननि वटि मूं ॾिठो त जेके
उहे बि हुया त जिथे का सिट उॾोही खाई वई आहे या गर्मीअ करे उहा ख़तमु थी वई आहे, ॻरी वियो आहे, त हुननि उनखे बि पंहिंजो जेको आहे पेस्ट करे उनखे उन में ठाहे वरी पंहिंजो उन फेमिग्रेशन मशीन में आणे वरी उनखे महफ़ूज़ कयो आहे। ॾाढी ख़ूबसूरत तक़रीबन मां सम्झां थो त 5 लखनि खां मथे किताब हुया ऐं 54,000 मख़तूतात हुआ। मख़तूतात माना कलमी नुस्ख़ा जेके हर कंहिंजे हुन में रीच में न हुजनि, त उहे हुननि सॼी दुनिया मां कलेक्ट कया आहिनि। त अहिड़े नमूने सां असां वटि बि लाइब्रेरियूं आहिनि ऐं उन्हनि खे अञा बि वधाइणु घुरिजे। लाइब्रेरीअ जो नालो छा हुयो? हाणे उहो नालो मां फारसीअ में आगा मुर्तश हिकिड़ो वॾो मर्जाए कलाम आहे उनजे नाले सां मंसूब आहे। हा, ये नाला बि ॾाढा ॾुखिया हूंदा आहिनि न, आम त ग़लति प्रोनाउंसिएशन वठिजे उन खां बहितर आहे त बिल्कुलु सही ॻाल्हि आहे, छो त पंहिंजी ॿोली त आहे कोन न। सही, असां जेको आहे सो लोक अदब जो ॾींहुं बि जेको आहे सो सेलिब्रेट कयूं पिया ऐं गॾोगॾु जेको आहे सो अव्हां जंहिं बि स्क्रीन ते ॾिसंदव त अव्हांखे मुख़्तलिफ़ जेको आहे न डिस्कशन्स लोक अदब जे हवाले सां मिलंदा। असां जॾहिं लोक अदब जी ॻाल्हि कंदा आहियूं, वरी तव्हां जॾहिं नौजवाननि जी ॻाल्हि कयो तव्हां माशाअल्लाह सुठा उस्ताद बि आहियो, नौजवाननि खे हिन ते कीअं कमु करणु घुरिजे? ठीकु आहे, पंहिंजी फील्ड्स आहिनि, जेकॾहिं तव्हां चाह रखो था त कीअं कमु कयो? पहिरीं ॻाल्हि त लोक अदब जे हवाले सां हिकिड़ी ॿी ॻाल्हि कयां। जी जी, उहा इहा ॻाल्हि कयां त लोक अदब जे ॾींहं ते असांजे इदारनि खे पब्लिक प्रोग्राम करणु घुरिजनि। जी हा, ठीकु आहे। मिसाल जे तौर ते कंदकोट में हिकिड़ो जेको आहे सो लोक दास्तान ते हिकिड़ो थिएटर थिए। मिसाल जे तौर ते कराचीअ में लोक कहाणीअ ते हिकिड़ो मुज़ाकिरो हुजे। पब्लिक माना कंहिं बि हाल खां ॿाहिरि निकिरी करे, ताकी असीं लोक अदब खे पंहिंजे माण्हुनि सां कनेक्टेड करे सघूं, उन्हनि खां ॻंढे सघूं, मख़सूस माण्हुनि जे हल्के मां निकिरी उहे पब्लिक थियनि। नंबर 1। नंबर 2, असांजो जेको नौजवान आहे उन वटि इलाही ज़रिया आहिनि। मिसाल जे तौर ते जंहिं ज़माने में असीं पढ़ंदा हुआसीं त उन ज़माने में 2-4 स्कूल हुया या उन खां पहिरीं वरी 1-2 स्कूल हुयो, माना मुख़्तसिर हुया। हाणे असां वटि पंहिंजो जेको आहिनि सो स्कूलनि जो तइदादु वधियो आहे, कॉलेजनि जो तइदादु वधियो आहे, यूनिवर्सिटीज़ जो पंहिंजो वधियो आहे, असां वटि PhD स्कॉलर्स जो तइदादु वधियो आहे, असां वटि एजुकेशन में मेरिट ते उस्तादनि जी भर्ती थी आहे। त हाणे उहो पंहिंजे तरक़ीअ तरफ़ वधे पियो। त ॿारनि खे जेको आहे न, ॿारनि जे लाइ ॿारनि जा 4 साल जेके आहिनि उहे तमामु अहम हूंदा आहिनि। 9, 10, फर्स्ट ईयर, इंटर। मुंहिंजो ख़्यालु आहे त जेके असांजा स्कूल आहिनि, असांजा पेरेंट्स आहिनि या असीं जेके आहियूं पाण सभु, उन्हनि खे ॿारनि जी कैरियर काउंसलिंग इन उमिरि खां करणु घुरिजे। हिकिड़ो माना त महीने में, 3 महीने में, 6 महीने में स्कूलनि में, लाइब्रेरियुनि में, मुख़्तलिफ़ जॻहियुनि ते पब्लिक में हिकिड़ा अहिड़ा सेमिनार्स फंक्शन करणु घुरिजनि जंहिंसां ॿार खे ख़बर पवे त मूंखे अॻियां थी छा करिणो आहे, कहिड़ा असांखे मूंखे गोल अचीव करणा आहिनि, कहिड़ियूं शयूं मुंहिंजे लाइ सुठियूं आहिनि। जेके सुधरियल मुल्क आहिनि उन्हनि में त जेको ॿार KG नर्सरी में वेंदो आहे उनजे साम्हूं रांदीका रखंदा आहिनि त हिन जी चॉइस कहिड़ी आहे, पोइ ॿार जो जंहिं तरफ़ घणो ध्यानु हूंदो आहे त ॿार खे उन तरफ़ उमाणींदा आहिनि। त ॿारनि खे अहम शइ इहा आहे, ॿी अहम शइ इहा आहे त ॿारनि खे पढ़णु घुरिजे। जेको पढ़नि, कहाणी पढ़नि, शाइरी पढ़नि, आइंस्टाइन पढ़नि, साइंस पढ़नि, फिज़िक्स पढ़नि, जेको पढ़नि उहो उन पढ़ण सां ई माण्हू जी मेंटल ग्रोथ थी थिए। हा बिल्कुलु बिल्कुलु, ऐं ॿार खे उहो एनवायरनमेंट मुहैया कजे, बिल्कुलु सपोर्ट कजे। हीअ जेको तव्हां टाइम पीरियड काउंट करायो न, 9th मैट्रिक, फर्स्ट ईयर, इंटर, पर शुरूअ खां बि पहिरीं क्लास में जॾहिं ॿारु वञे थो, हाणे त KG नर्सरी, मॉन्टेसरी ऐं पोइ नर्सरी ऐं पोइ वरी KG ऐं पोइ वरी 1-2, त ॿार खे स्टार्टिंग खां जेको पेरेंट्स जी तवजा मिले थी, लिमिटेड टाइम आहे, फर्स्ट ईयर, इंटर ऐं यूनिवर्सिटी ताईं हिकिड़ो ॾिठो वञे त हिकिड़ो लिमिटेड टाइम आहे, ऐं उनखां पोइ उहो रिटर्न बैक जेको आहे न उहो ॾियणु शुरू कंदो आहे। छा रिटर्न करे थो, जेको तव्हां ॾियो था उहो ई ऑब्वियसली उहो रिटर्न करे थो। अच्छा, तव्हां ईअं चई सघिजे थो त तव्हां दुनिया जूं लाइब्रेरीज़ ॾिठियूं आहिनि, जिते जिते बि अव्हांजो वञणु थियो आहे, अव्हां विज़िट कयूं आहिनि, छाकाणि जो अव्हां इल्म सां चाह रखंदड़ शख़्सियत आहियो। लाइब्रेरीज़ खे
कीअं हुजणु खपे? लाइब्रेरीज़ खे भाउ जहिड़ो हुअणु घुरिजे। जहिड़ी माउ ॿाझारी हूंदी वाह 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 आहे, वाह जेतिरी माउ प्यारु कंदड़ हूंदी आहे, वाह वाह जेतिरी माउ भाईंदड़ हूंदी आहे, लाइब्रेरी अहिड़ी हुअणु घुरिजे जो दॻ तां जेको मटे, कुराड़ो हुजे, ॿारु हुजे, औरत हुजे, मर्द हुजे, छोकिरी हुजे, छोकिरो हुजे, सही, उहो उन में घिड़ी वञे। लाइब्रेरी जो पंहिंजो ई सुकून आहे। सुकून आहे अहिड़ी हुजे बसि जहिड़ी माउ, त उन में हर शइ अची वई हली। सही ॻाल्हि आहे, बिल्कुलु बिल्कुलु ठीकु। लाइब्रेरी सूबेदार न हुअणु घुरिजे, ठीकु आहे। लाइब्रेरी प्यारु कंदड़ माउ हुजे, जंहिंमें माण्हू अंदरि हलियो वञे, हुनखे एॾो सुकून महसूसु थिए जो हू पंहिंजे मिज़ाज ऐं मर्ज़ी मुताबिक़ बसि पढ़ंदो रहे। ज़बरदस्त, ॾाढो सुठो तव्हां आंसर कयो आहे, ॾाढो ज़बरदस्त इहो जवाबु आहे त लाइब्रेरीअ खे माउ जीअं हुजणु घुरिजे। ऐं जिथे माण्हू वञे त उते सुकून ई सुकून हुजे ऐं अव्हां वेही करे जेतिरो उहो इल्मु गेन करणु चाहियो त अव्हीं पंहिंजी मर्ज़ीअ मुताबिक़ उते वक़्तु गुज़ारियो ऐं सुठो पढ़ो। नाज़रीन, वक़्तु थी वियो आहे शॉर्ट कमर्शियल ब्रेक जो, सो असां ब्रेक जी तरफ़ अॻियां वधंदासीं। प्रोग्राम में साथ मौजूदु आहे टपाल मेज़बान जो। टपाल मेज़बान सिंध जी नंबर 1 चांहि वापसि खणी आई आहे पंहिंजे सारिफ़ीन जे लाइ सभ खां वॾी कैंपेन जो हिसो तव्हां बि बणिजी सघो था, खटे सघो था खोड़ सारा क़ीमती इनाम। केॾांहुं न वञिजो, ॾिसंदा रहिजो अव्हां जो पंहिंजो प्रोग्राम सुबुह में रहण। नाज़रीन, सभिनी ॾिसंदड़नि खे आउं ॿीहर भलीकार चवां थी अव्हां जे पंहिंजे प्रोग्राम सुबुह मेहरान में। ऐं नंढड़े ब्रेक खां पोइ असां प्रोग्राम में वापसि अची चुका आहियूं। प्रोग्राम में साथ मौजूदु आहे टपाल मेज़बान जो। टपाल मेज़बान सिंध जी नंबर 1 चांहि। ऐं चांहि जो कोप बि ख़तमु थी वियो आहे। कचहरी असांजी ॾाढी ज़बरदस्त हले पई। किताब तव्हांखे मां ॾेखारणु चाहींदमि, ॾाढो ज़बरदस्त टाइटल आहे ऐं आई कैचिंग आहे। सैयद ज़वार नकवी साहब जिन जो सर जो किताबु ॾाढो ख़ूबसूरत आहे। टाइटल माना एॾो ज़बरदस्त आहे, ख्वाबनि जे लिफ़ाफ़े में वेढ़ियल ॻाल्हियूं। ऐं सर जिन किताब मुंहिंजे लाइ बि खणी आया आहिनि, डायरेक्टर साहब जे लाइ बि खणी आया आहिनि। तव्हांजी वॾी महिरबानी सर। ऐं तव्हांखे खोड़ सारियूं मुबारकूं हुजनि। यकीनन हीअ असांजे लाइ बि ॾाढी ख़ुशी जी ॻाल्हि आहे। ऐं किताबु माशाअल्लाह तव्हांजो छपजी पधिरो थियो आहे। ख्वाबनि जे लिफ़ाफ़े में वेढ़ियल ॻाल्हियूं, जंहिंमें तासिर, खाका ऐं मुहाग, तारीफ़, तबसरो, तव्हांखे जेको आहे सो डिफरेंट टॉपिक्स ऐं डिफरेंट कॉलम्स मिलंदा। लोक अदब ॾिहाड़ो पाण जेको उन हवाले सां प्रोग्राम खे कंडक्ट कयूं पिया। ऐं सर जिन जो माना एॾे सुठे प्रोग्राम में ऐं सुठे मौक़े ते हीअ किताबु असांजे हथनि में आहे। हीअ असांजे अदब में वाधारो आहे ऐं असांजी ॿोलीअ में ज़ाहिरी ॻाल्हि आहे, हिकु शाइर जॾहिं उनजी कॉन्ट्रीब्यूशन आहे त हू ॿोलीअ खे बि मज़बूत करे रहियो हूंदो आहे। सो ॿीहर अव्हांखे दिलि जी अता गहराइनि सां खोड़ सारी मुबारकूं ॾींदमि। ख्वाबनि जे लिफ़ाफ़े में वेढ़ियल ॻाल्हियूं, हीअ टाइटल कीअं सोचियो? एॾो ख़ूबसूरत टाइटल। हा, मूं तव्हांखे सवेरे अर्ज़ु कयो न त मां तॾहिं लिखंदो आहियां ऐं उहो लिखंदो आहियां जेका मुंहिंजी दिलि चवे ऐं जॾहिं चवे। हा, ठीकु आहे। हीअ मुंहिंजे ज़हन में ॾाढी ख़ूबसूरत सिट हुई। असुल में इहो मुंहिंजो हिकिड़ो नसरी नज़म हुयो, उनजी हिकिड़ी सिट आहे। त मूंखे ॾाढो सुठो लॻो, मां चयो त हे हुअणु घुरिजे। सही सही। अच्छा, मां हिन में अव्हां पंहिंजे बाबा साईं खे बि यादि कयो आहे। जी हा। सो हिन में माना तव्हां कलेक्टिवली ऐं पाण ईअं चवंदा आहियूं न समराइज़्ड, तव्हां किताब ते ॻाल्हाईंदव त कीअं ॻाल्हाईंदव? मां हिन ते ॻाल्हाईंदुसि त इहो ई ॻाल्हाईंदुसि त हीअ मुंहिंजे दिलि जो पन्नो आहे जेको तव्हांजे हथनि में आहे। माशाअल्लाह माशाअल्लाह, ज़बरदस्त। ऐं हिन में तव्हां जेको आहे सो वालिद साहब खे बि यादि कयो आहे। सहरा में तड़पियल गुलाब जहिड़ो शख़्स सैयद सरदार शाह। सरदार शाह ॾाढो ख़ूबसूरत शाइर आहे। सरदार शाह खे, अच्छा उहो ई सरदार शाह माना, हा सही, मां चयो कोई माना में बि तव्हां जेको वज़ीर आहे जी जी तालीम जो, जेको शाइर आहे, ॾाढो ख़ूबसूरत शाइर आहे। ॾाढो ख़ूबसूरत शाइर आहे। ॾाढो सुठो, न सिर्फ़ु ख़ूबसूरत शाइर आहे पर ॾाढो सुठो ॻाल्हाईंदड़ आहे। बिल्कुलु बिल्कुलु। मां हुनखे ॿुधंदो आहियां, मूंखे ॾाढो लुत्फ़ ईंदो आहे। हा, हींअर हिकु वायरल वीडियो बि थी जेको नंढड़ो हुयो, जेको नालो छा अथसि, नालो त ख़बर न आहे छा हुयुसि, पर जेको आहे सो माना चवण जो मक़सदु त जॾहिं तव्हांखे चवंदा आहिनि न ॿार फॉलो करणु लॻनि
त ईअं सम्झिजे त तव्हांजो जेको कमु आहे उहो अॻिले नस्ल ताईं मुंतक़िल थी वियो आहे। यकीनन सरदार शाह जेको आहे न जेको कमु कयो कल्चर में जेको कमु कई, जी हाँ, जी हाँ, तव्हां यकीन कयो त हैदराबाद जो पको किलो, हैदराबाद जे पके किले जी रिनोवेशन मुमकिन न हुई, सही सही, जेका हिन माण्हू कराई। बिल्कुलु। ऐं तव्हां हिते तासुर में तारीख़ जो केॾारो पको किलो हैदराबाद हिन जे नाले सां, हिन टाइटल सां बि तव्हांजो कॉलम मुंहिंजे ख़्याल सां हिन में मौजूदु आहे। ऐं घंघोर घटाउनि में चंद्रमा का चमके थो, इमदाद घनघोर घटाउनि में चंद्रमा चमके थो, चंद्रमा चमके थो, जी हा, इमदाद चांडियो। इमदाद चांडियो इहो असांजो हू आहे ह्यूमन राइट्स कमीशन ऑफ पाकिस्तान हैदराबाद जो जेको इमदाद चांडियो साहब। सही सही सही, ज़बरदस्त, तमामु सुठो। ज़रूरु सर तव्हांजे किताब खे पढ़िबो। ऐं उनखां अलावा हीउ जेको इज़ाफ़ो हूंदो आहे, किताब अचणु, अदब में इज़ाफ़ो आहे, केतिरी ख़ुशी थींदी आहे। ॾाढी ॾाढी, बिल्कुलु तमामु घणी ख़ुशी थींदी आहे। ऐं हीअ जंहिं पब्लिशर छपरायो आहे न, उन मूं ते पाबंदी आयद कई आहे त हीअ तव्हां एज़ाज़ी कापियूं न ॾियो, रुगो एज़ाज़ी कापियूं ते ॾेई छॾो, मूंखां वठंदो केरु। सो मां जेके उनखां 5-8 कापियूं खयूं, मूं चयोसि हिकिड़ी तव्हांखे ॾिजे पढ़ण लाइ, हिकिड़ी साईं खे ॾिजे। ऐं मैडम साहब वारियूं अयाज़ मेले में मैडम अमर सिंधू, इरफाना मला ऐं अयाज़ मेलो कमेटी मैडम हसीन मुसरत वारा, उन्हनि हिन जी लॉन्चिंग रखी आहे 20 तारीख़ ते 4:20 ज़बरदस्त सर, ज़रूरु कोशिशि कबी हुन प्रोग्राम में अचिजे ऐं हुन में शामिलु रहिजे। हिकिड़ो सुठो जेको आहे सो जीअं मूं स्टार्टिंग में अॼु प्रोग्राम में बि इतफ़ाक़न ॻाल्हि कई त सुठी मौसम हूंदी आहे त सेलिब्रेशन्स घणियूं हूंदियूं आहिनि, मेला नज़र ईंदा आहिनि, डिफरेंट जेको आहे सो ओकेजन्स थी रहिया हूंदा आहिनि। त हीअ मौसम पाण सभिनीनि खे शायदि घणी सूट कंदी आहे इन हवाले सां, त पोइ पाण घणी सेलिब्रेशन्स करे बि रहिया हूंदा आहियूं, उन्हनि में शामिलु थींदा आहियूं डिफरेंट प्रोग्राम्स में। अच्छा, हिन तरह जा जेके मेला आहिनि जिते असांखे जेको आहे सो पैनल डिस्कशन्स बि नज़र ईंदियूं आहिनि, जिते असांखे अदब किताब बि उहे असांखे स्टॉल्स बि नज़र अची रहिया हूंदा आहिनि, ऐं यकीनन पोइ फ़न ऐं तफ़रीह बि उनजो हिकिड़ो हिसो आहे। अव्हांजी नज़र में कीअं हुजनि था? फस्ट क्लास, ज़बरदस्ती हुअणु घुरिजनि। ऐं माण्हुनि खे ॿुधणु, सम्झणु, सिखण खां सवाइ तफ़रीह बि मुयसरु थिए थी। हाणे रुगो ही 3 ॾींहंनि जो अयाज़ मेलो आहे, उन में तव्हां ॾिसो त केतिरा कुझु किताबनि जी लॉन्चिंग आहे, कुझु मौज़ू ते डिस्कशन आहे, ऐं अयाज़ ते डिस्कशन आहे, ऐं पंहिंजो मूसीक़ी आहे। माना मुख़्तलिफ़ हिकिड़े प्रोग्राम में मुख़्तलिफ़ जेके आहिनि उहे इस्म शामिलु थी वञनि था। ऐं मां सम्झां थो त पंहिंजो सिंधी अदब में, लिटरेचर में ॿिया मेला बि थियनि था, सुठा थियनि था, पर अयाज़ मेले जी पंहिंजी हिकिड़ी जुदा मुनफ़रद हैसियत आहे। हर मेले जी पंहिंजी हिकिड़ी जुदा मुनफ़रद हैसियत आहे, ऐं उन ई तरह अयाज़ मेले जी बि यकीनन आहे। ऐं हैदराबाद में असां वटि छा हिन तरह जा प्रोग्राम्स, या ठीकु आहे मेलो त असां वटि 1-2 मेलो थियनि था, उनखां अलावा डिफरेंट जेके प्रोग्राम्स आहिनि, अक्सर अव्हांखे बि असां डिफरेंट स्टेजिस ते या उन्हनि हुजूम जेको थिए थो 30-40 माण्हुनि जो, हुन में हमेशह तव्हांखे बि ॾिठो आहे प्रोग्राम्स जी नोयत छा हुजणु घुरिजे। मतिलबु हिकिड़े फ्रेमवर्क में सभु शयूं थींदे पाण ॾिसूं पिया, या हिकिड़ो कैनवस जेको हमेशह साॻियो ई नज़र अचे थो। मां चाहींदसि त अव्हांजी जेका राय आहे उहा ज़रूरु अव्हां शामिलु कयो। मां चाहियां थो त जेके बि तव्हांजा प्रोग्राम आहिनि उहे तव्हां पब्लिक कयो। उन सां छा फ़ाइदो थींदो? उन सां इहो थींदो त जेके 500 माण्हू गुज़रंदड़ आहिनि उतां घटि में घटि 50 माण्हू तव्हां ॾे मोटिवेट थींदा, तव्हांखे ॿुधणु शुरू कंदा। उहे जॾहिं ॿुधणु शुरू कंदा त पोइ ॿिए मरहले में हू ॾिसणु शुरू कंदा, पोइ पढ़णु शुरू कंदा। माना तव्हांजो जेको किताबु आहे, तव्हांजो जेको अदब जे हवाले सां जेको बि कमु आहे, उहो सभिनी माण्हुनि ताईं वञे। ऐं माण्हू जीअं ॾिसो हाणे इहो कल्चर ख़तमु थी वियो आहे। सिंध जे ॿराड़ीअ में शाम जो कचहरी थींदी हुई ॻोठनि में, ओताक ते, ऐं पोइ उन पैटर्न ते रेडियो पंहिंजा प्रोग्राम कया, उन पैटर्न ते टेलीविज़न पंहिंजा प्रोग्राम कया, उन में मूसीक़ी थींदी हुई, उन में गुजारतूं थींदियूं हुयूं। हाणे बि मेरान टेलीविज़न ते बि जदीद ओताक ॾेखारी वई, जेको बिल्कुलु सुठो ज़बरदस्त कॉन्सेप्ट ॾेखारियो वियो। ओताकूं हूअं ई ख़ूबसूरत हूंदियूं आहिनि। ओताकूं चयो वेंदो आहे त उते तुर्त फ़ैसिला कया वेंदा आहिनि, इंसाफ़ जी जॻह हूंदी आहे, ऐं ओताक वारो कंसेप्ट ॾाढो ख़ूबसूरत हिकिड़ो असांखे नज़र अचे थो, जिते तरबियत हूंदी आहे, जिते तालीम हूंदी आहे, ऐं जिते तव्हां जॾहिं शामिलु थियो था ऐं अव्हां उन एनवायरमेंट में, उन माहौल में रहो था, त पोइ अव्हां बाइख़लाक़ शख़्सियत बणिजो था। पाण वटि ॾिसो हींअर ट्रेंड पियो हले त मच कचहरी कजे। हा, ठीकु आहे,
ईअं थिए थो बोनफायर नाइट ऐं इहो ॾाढो जी हा जी हा ख़वातीन जूं बि थियनि थियूं, मर्दनि जूं बि थियनि थियूं, अदीबनि जूं बि थियनि थियूं। हाणे तव्हांखे इहा ॻाल्हि ॿुधायां त सिंध में इहा मच कचहरी रोज़ु थींदी आहे। हीअ त हाणे पाण शुरू कयो आहे न त भई मच कचहरी थिए, उन में राग थिए, पर सिंध जे ॻोठनि में सालनि खां इहे मच कचहरियूं जारी आहिनि। माण्हू पंहिंजे उताक ते बाहि ॿारींदा आहिनि, पोइ हुन में कचहरियूं थींदियूं आहिनि, पोइ हुन में कहाणियूं बि खणबियूं आहिनि, पोइ हुन में राग बि ॿुधबो आहे। मतिलबु रोज़ न कंहिं ॾींहुं का शइ हूंदी आहे, कॾहिं कंहिं का शइ हूंदी आहे, कंहिं ॾींहुं घणियूं शयूं हूंदियूं आहिनि। त इहो असांजो हिकिड़ो ट्रेंड आहे, लोक अदब जो हिकिड़ो हिसो आहे जेको उताकुनि मां शुरू थियो आहे ऐं आम माण्हुनि ताईं पहुतो आहे। अञा बि सुघड़ जेके आहिनि उहे उन्हनि ओताकुनि जो सिंगार आहिनि जेके पंहिंजे लोक दास्तान खे, लोक अदब खे माण्हुनि ताईं पहुचाइनि था। बिल्कुलु बिल्कुलु तव्हां सही चयो। अच्छा सर, अव्हां खां ज़िंदगी जी जेकॾहिं का ख़्वाहिश पुछिजे त प्रोफेसर सैयद ज़वार नक़वी साहब जन जी छा ख़्वाहिश आहे? इहा तव्हां ॾाढी ॾुखी ॻाल्हि करे छॾी। ॾुखी ॻाल्हि आहे? हा हा हा। अच्छा, ज़िंदगी में हज़ारों ख़्वाहिशें ऐसी कि हर ख़्वाहिश में दम निकिले, इहो बि त पाण ॿुधंदा आया आहियूं न। आई डोंट नो तव्हांजो हज़ार ख़्वाहिशूं कोन्हनि के, का ख़्वाहिश ज़रूरु आहे। अच्छा, दैट उहा इज मुंहिंजे हिडन। किताबनि में मौजूदु आहे। अच्छा, माशाल्लाह, ज़बरदस्त। माना उहो तव्हांखे वरी पोइ पढ़णो पवंदो ईअं ई। मुंहिंजी ख़ुशकिस्मती हूंदी। ज़बरदस्त। माना कोई बि जेकॾहिं पढ़े त पोइ इंसानु जेको न चयो वेंदो आहे त उनजी लिखणियुनि मां ऐं उनजे वर्ड्स मां उनखे ॼाणे सघंदा आहियो। ऐं यकीनन तव्हांजा जेके किताब आहिनि उहे अव्हांजी शख़्सियत या अव्हांजी ज़िंदगी खे ज़रूरु बयानु कंदा हूंदा, जॾहिं पढ़बो त ख़बर पवंदी। अच्छा सर, उन खां अलावा हिकु का अहिड़ी एक्टिविटी जेका हमेशह कुझु हूंदा आहिनि न कमु इंसानु करणु पसंदि कंदो आहे, कुझु एक्टिविटीज़ जंहिंमें हमेशह तव्हां इन्वॉल्व रहणु पसंदि कंदा हुजो? मुंहिंजे साम्हूं सभ खां अहम शइ पढ़णु, अहम शइ लिखणु, अहम शइ हिकिड़ी सुठी फिल्म ॾिसणु, अहम शइ को सुठो राग ॿुधणु, अहम शइ घर खां बिना के मक़सदु मतिलब जे पंहिंजी गाॾी खणी निकिरी वञणु। मां अञा बि मतिलबु घटि माण्हुनि खे ख़बर आहे, तव्हां सां मां शेयर कयां थो, मां पंहिंजो हिकिड़ो ॿ ॾींहं ईअं एक्सपेंड कंदो आहियां जो पंहिंजी गाॾीअ में विहाणो, रली, मानी, पाणी, चांहि उहो खणी मां किथे बि हलियो वेंदो आहियां। मिसाल मियाणी फॉरेस्ट आहे, मिसाल जे तौर ते तमामु घटि माण्हू हूंदा जिन केटी बंदर घुमियो आहे। ऐं हीअ जेका मौसम आहे गुज़री वई, जेका पंहिंजो हुई सैलाब वारी, उन में तमामु घटि माण्हू ॾिठो हूंदो, मां पंहिंजे अखियुनि सां ॾिठो त समुंड जे पाणीअ खे दरिया जो पाणी कीअं थो धिके, माना ॿिनि कलर्स जे पाणीअ जो मेलाप कीअं थो थिए। 54 किलोमीटर समुंड जे पाणीअ खे दरिया जे पाणीअ धिकियो। ऐं इहो एॾो ख़ूबसूरत मंज़र हुयो जो मूंखे ॾाढो वणियो। मां ईअं मुंहिंजी दिलि चवंदी आहे, निकिरी वेंदो आहियां अलाए केॾे केॾे, किथे किथे। सिंध ॾाढी ख़ूबसूरत आहे, सिंध एॾी ख़ूबसूरत आहे ऐं उन जूं शयूं एतिरियूं सुठियूं आहिनि, पर उन जी निगहबानी जेकॾहिं सही ऐं सुठी थिए त हूंद ॾाढो बहितरु थिए। सही, माशाल्लाह। अच्छा सर, तव्हां पंहिंजे टेन्यूअर में अव्हां हिकिड़ा सुठा, मां ॿीहर बि चवंदमि प्रोग्राम में पहिरीं बि चयो, ऐं सुठा हिकिड़ा उस्ताद आहियो, अव्हां इल्मु विरहाईंदड़ आहियो, अव्हां नस्ल तयारु कंदड़ आहियो। अव्हां पंहिंजे पूरे इन टेन्यूअर में टीचिंग दौरान छा सिखियो? मां पंहिंजे टीचिंग दौरान इहो सिखियो त ॿार खे जेकॾहिं सुठो एकेडमिक माहौल ॾिनो वञे त ॿारु जेको आहे तव्हांजे आइडियाज़ ऐं आइडियालॉजी मुताबिक़ हिकिड़ी सुठी ग्रोथ करे सघे थो। उनखे उहो माहौल ॾियो, उनखे उहो सुठो एटमॉस्फेयर ॾियो। उनखे मिसाल जे तौर ते हिकिड़े भेरे छा थियो, मां जॾहिं पढ़ाईंदो हुउसि त मां सेक्रेटरी RT वटि वियसि। उनखे मुंहिंजो सही जेको मुंहिंजो कॉलेज आहे न, उन भरिसां बसूं थियूं मटी न, उहे बसूं एॾो तेज़ हारून वॼाइनि थियूं जो मां जॾहिं क्लास वठां थो न त
त मां ऐं मुंहिंजा ॿार ॾाढा डिस्टर्ब थियनि था ऐं उते स्टाफ आहे सुज़ुकिन जो सॼो ॾींहुं उनजी लॻो पियो आहे ऐं मुनिन टैक्सनि जो सही सही पोइ हुन मूंखे चयो त छा साहिबु तव्हां कॾहिं ज़िंदगी में मूं वटि कम सां कोन आया आहियो अॼु आया आहियो तॾहिं बि पंहिंजे एजुकेशन जे कम सां आहियो मूं चयो हा साईं चई पोइ मूंखे छा करणु घुरिजे मूं चयो तव्हांखे इहो करणु घुरिजे त तव्हां इन खे स्टाफ इन जो चेंज करे छॾियो पोइ हुन उहा महिरबानी कई ऐं उहो स्टाफ उन चेंज करे वरी ॿिए पासे रखियो जिते पोइ हारून न वॼंदा हुआ ऐं माण्हू सुठे नमूने सां ॿारनि खे पढ़ाए सघंदो हो हाणे जेकॾहिं ॿार पढ़े वेठो ऐं उस्ताद पढ़ाए वेठो ऐं ॿाहिरां जेके आहिनि से उहे दाहूं ऐं कूकू हुजनि कराची 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 ॿार किथां पढ़ंदो कोन पढ़ंदो हुनजो ज़हन ई होॾे तंहिंजे करे ॿारनि खे सुठो एटमॉस्फेयर ॾिनो वञे ताकी हुनजी मेंटल ग्रोथ कई वञे ॿियो असांजे तालीमी इदारनि में इहो हुअणु घुरिजे जेके असांजूं लाइब्रेरीज़ आहिनि उन्हनि लाइब्रेरीज़ लाइ बि असां हिकिड़ो क्लास पंहिंजो हिकिड़ो पीरियड उन्हनि लाइ असीं पंहिंजो मखसूस कयूं ताकी ॿार जेको आहे उहो फिज़िक्स केमिस्ट्री मैथामेटिक्स सिंधी उर्दू इस्लामियात पढ़ण खां सवाइ उहो हिकिड़ो क्लास वञी पंहिंजी लाइब्रेरी खे ॾे ज़बरदस्त उन में वेहे किताब ॾिसे भला किताबनि खे सम्झे उन माहौल खां वाक़ुफ़ थिए इहा बि त मेंटल ग्रोथ आहे तव्हां सही पिया चओ बिल्कुलु बिल्कुलु ॾाढी ख़ूबसूरत मिसाल जे तौर ते हिकिड़ी ॿी ॻाल्हि तव्हांखे ॿुधायां असांजो सबक़ु आहे बाबा रेल गाॾी ठीकु आहे असांखे ईअं करणु घुरिजे त ॿारनि खे उन ॾींहुं हिकिड़े ॾींहुं वेन में खणी का वेगन कजे किराए ते खणी स्टेशन ते वञिजे ऐं उते हुननि जो क्लास वठिजे त हीअ आहे रेल हिन जी ही इंजण आहे हिन जो ही प्लेटफॉर्म आहे हितां हीअं टिकेट मिलंदी आहे हाणे इहो जेको तव्हां ॿार खे सबक़ु पढ़ायो न इहो सॼी ज़िंदगी खे यादि रहंदो ज़बरदस्त सर इन टॉपिक इहो हालांकि दुनिया जो ॾाढो वॾो टॉपिक आहे ऐं ख़ासि तौर ते असां जहिड़नि मुल्कनि में पाकिस्तान में इहो हिकिड़ो वॾो टॉपिक आहे सिंध में इहो वॾो हिकिड़ो टॉपिक आहे जंहिं ते मुख़्तलिफ़ बहस मुबाहिसा थींदे पाण ॾिठा आहिनि ॿुधा आहिनि त यूनिवर्सिटीज़ खे इंडस्ट्रीज़ सां तव्हां कनेक्ट कयो छो त असां पढ़ंदा त ठीकु आहे पढ़ण जी हद ताईं सभु सही आहे बट प्रैक्टिकल वर्क ॾाढो घणो माना जोॻो आहे पोइ वरी बाद में असां खां जेको आहे न शागिर्दनि खां एक्सपीरियंस घुरियो वेंदो आहे त एक्सपीरियंस जी जॻह ते पढ़ायो अहिड़ो वञे जो उहो ॿारु एतिरो क़ाबिल हुजे जो किथे बि वञे त उहो जेको आहे न उन माहौल में फिट हुजे ऐं सुठे तरीक़े सां पोइ पंहिंजी जॉब ऐं अर्निंग वारो जेको ज़ाहिरी ॻाल्हि आहे मुआशी ज़िंदगी बि हिकिड़ो हिसो आहे ज़िंदगी जो त उनखे माण्हू सुठे तरीक़े सां फेस करे सघे ख़ासि तौर ते नौजवान थैंक यू सो मच तव्हां असांखे वक़्तु ॾिनो तव्हांजे वक़्तु ॾियण जा असीं थोराईंदा आहियूं लास्ट में थैंक्स टू यू सर तव्हां जेको आहे सो टाइम कढी ईंदा आहियो हमेशह लवैक चई करे इन शॉर्ट छा तव्हांजो मैसेज हूंदो मुंहिंजो मैसेज इहो हूंदो त जेतिरो थी सघे ओतिरो असीं पंहिंजो इल्मु पंहिंजी ॾाप पंहिंजी सम्झ पंहिंजी ज़िंदगी जा तजुर्बा उहे पब्लिक कयूं जीअं माण्हू उन मां फ़ाइदो हासिलु करे सघनि जीअं माण्हू उन मां रहनुमाई हासिलु करे सघजनि ऐं ईअं करण सां असां हिकिड़ो सुठे समाज जी अॾावत में पंहिंजो रोल अदा करे सघूं था ज़बरदस्त तमामु ख़ूबसूरत तव्हांजो मैसेज नाज़रीन लोक अदब जे ॾिहाड़े जे हवाले सां अॼु जो प्रोग्राम कंडक्ट कयो ऐं यकीनन 16 डिसंबर त उन वाक़िए खे APS जे वाक़िए खे बि असां अॼु यादि कयोसीं ऐं हीउ उहो अटैक हुयो जेको पाकिस्तान जे उन अमन ते हिकिड़ो गहरो वार हुयो हिकिड़ो वॾो वार हुयो ऐं असां यकीनन उहो ॾुख खे अॼु बि उन ई तरह महसूसु करियूं था ऐं असीं दुआगूब आहियूं उन्हनि माइटनि जे लाइ उन्हनि फैमिलीज़ जे लाइ ऐं अलाह साईं असांजे इदारनि खे महफ़ूज़ रखे असांजा तालीमी जेके बि इदारा आहिनि उहे हमेशह महफ़ूज़ हुजनि इन तरह जे वार खां जेको दुनिया में जिते असांखे को कंसेप्ट नथो मिले अलाह साईं असांजी सरज़मीन खे हमेशह पंहिंजे हिफ़्ज़ो अमान में रखे लोक अदब हमेशह जेको आहे सो जॾहिं कलम ऐं काग़ज़ बि कोन हुयो तॾहिं बि उहे सभु शयूं हुयूं ऐं नसिल दर नसिल ज़ुबानी कलामी उहे शयूं मुंतक़िल थींदियूं रहियूं ऐं पोइ जीअं जीअं वक़्तु मटिजंदो वियो त पोइ उहे यकीनन महफ़ूज़ थींदियूं रहियूं ऐं लोक अदब सां पाण सभु कनेक्टेड आहियूं उन खां सवाइ हर शइ जूं शाखूं हूंदियूं आहिनि न
अदब जी हिकिड़ी ख़ूबसूरत शाख लोक अदब असांखे नज़र अचे थो। सो उनखे महफ़ूज़ कजे। अॼु उन हवाले सां ई पंहिंजो पूरो प्रोग्राम असां जेको आहे अव्हां ताईं पहुचायोसीं। उमेद आहे त हीउ प्रोग्राम ॾाढो ख़ूबसूरत ऐं काराइते अंदाज़ में अव्हां ताईं पहुतो हूंदो। मूंखे ॾींदो इजाज़त, मुंहिंजी इंटायर टीम खे इजाज़त ॾींदो, मुंहिंजे आयल मुअज़्ज़िज़ महिमान खे इजाज़त ॾींदो। पूरे प्रोग्राम सां भरपूर साथ मौजूदु रहियो। टपाल मेज़बान जो टपाल मेज़बान सिंध जी नंबर 1 आहे, वापसि खणी आई आहे पंहिंजे सारिफ़िन जे लाइ सभ खां वॾी कैंपेन टपाल मेज़बान जश्न जमालो जो को बि पैक वठो, पंहिंजी मालूमात पैकेट ते ॾिनल कोपन में दाख़िल कयो, घर जे वेझो टपाल मेज़बान जश्न जमालो जे ड्रॉप बॉक्स में विझो ऐं मौक़ियो हासिलु कयो। टीवी गेम शो टपाल मेज़बान जश्न जमालो जो हिसो तव्हां बणिजी सघो था ऐं खटे सघो था खोड़ सारा क़ीमती इनाम। ॾिसंदा मूंखे इजाज़त ॾींदो ऐं इंशाल्लाह सुभाणे गॾु आहियूं ऐं सुभाणे को नओं टॉपिक ऐं नवनि महिमाननि सां हाज़िर हूंदासीं। पंहिंजी दुआउनि में भरपूर रखंदो यादि। अल्लाह निगहबान।